बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाण ई जल जलालहू, पाण ई जान जमाल, पाण ई सूरत पिरीअ जी, पाण ई हुस्न कमाल, पाण ई पीर मुरीद थिए, पाण ई पाण ख़याल, सभु सभो ई हाल मंझां ई मालूम थिए। मालिक तूं म छॾेज ऐं जियां तुंहिंजे आसिरे, सभई पाड़ू सूर जूं हिकु लहज़े मंझि लटेज, हिकु तूं मुंहुं न मटेज, ॿियो लोक मटियो त घुरियो। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदा। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ, ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। केतिरी इहा ख़ूबसूरत दुआ आहे त मालिक तूं म छॾेज ऐं जियां तुंहिंजे आसिरे, ऐं पोइ जॾहिं लोक मटिजी थो वञे त का परवाह न आहे, ख़ैरु आहे, पर तूं जे गॾहीं त पोइ सभु मसइला आसानी में तब्दील ज़रूरु थियनि था, ऐं इहो सभिनीनि जो ईमान बि आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे त जॾहिं महिनत कंदा आहियूं त पोइ महिनत जो फल बि मिलंदो आहे। मां हमेशह चवंदी आहियां त हिकिड़ी शइ हथ में हूंदी आहे, उहा कोशिशि हूंदी आहे। कोशिशि बि न कयूं असां त पोइ हैफ़ आहे न असां ते। कोशिशि असां सभिनीनि जो कमु आहे, जंहिं बि फील्ड में आहियूं, जिथे बि आहियूं, जिथे बि असां पंहिंजो सर्विसिस ॾेई रहिया आहियूं, उते पाण कोशिशि करे सघूं था। ऐं असांजी इहा कोशिशि हुजणु खपे त ॾींहुं जेको असांजो गुज़रे थो, ॿियो ॾींहुं जॾहिं थिए थो त उन ॾींहुं असां अञा वधीक कुझु सुठे करण जी कोशिशि करियूं। ऐं हूअं चयो वेंदो आहे त हर माण्हू पंहिंजे लाइ त कंदो ई आहे, करणु बि खपे, सुठी ॻाल्हि आहे। हर माण्हू चाहींदो त असांजी ज़िंदगी बहितर खां बहितर थी सघे, असां पंहिंजनि लाइ कुझु सुठो करे सघूं, असां पंहिंजो जेको कॉन्ट्रीब्यूशन आहे उहो सुठो असांजो हुजणु खपे, असांजो इनपुट सुठो हुजणु खपे। पर उन खां पोइ हिकिड़ो स्टेप ईंदो आहे असांजी सोसाइटी। मूंखे लॻंदो आहे त जेके माण्हू पंहिंजे पाण सां सचा हूंदा आहिनि, जेके पुरज़म हूंदा आहिनि, जेके हौसलो ॾींदड़ हूंदा आहिनि, जिन जे अंदर में तमामु घणो हौसलो हूंदो आहे, जेकॾहिं किथे उहो ब्रेक बि थिए थो त पंहिंजनि खे ॾिसी करे उहो हौसलो जुड़ी वेंदो आहे, त पोइ ॿियो स्टेप ईंदो आहे असांजी सोसाइटी। ऐं पंहिंजी सोसाइटी जे लाइ जेके माण्हू कुझु बहितर करे रहिया हूंदा आहिनि, ऐं ॾुखे वक़्त में जॾहिं उहे भरिजला थी बीहंदा आहिनि, त पोइ तारीख़ हमेशह उन्हनि खे यादि कंदी आहे। अॼु नाज़रीन तमामु सुठनि मौज़ुअनि ते पाण ॻाल्हाईंदासीं, ऐं अॼु जो जेको प्रोग्राम आहे उमेद करियां थी त ॾाढो बहितरीनु अंदाज़ में अव्हां ताईं पहुचंदो। मूंखे लॻंदो आहे त डिफरेंट जॾहिं चहिरा अपीयर थींदा आहिनि स्क्रीन ते, त हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो एक्सपीरियंस हूंदो आहे, पंहिंजो एक्सपोजर हूंदो आहे। सो डिफरेंट एक्सपीरियंसिस खे ॿुधणु खपे। ऐं चवंदा आहिनि त सियाणा माण्हू उहे हूंदा आहिनि जेके मुख़्तलिफ़ एक्सपीरियंस सां कुझु सिखनि। सो हा, सिखण जो जेको मरहलो हूंदो आहे ॾाढो सुठो हूंदो आहे। कॾहिं कॾहिं कुझु इंसानु सेखारींदो बि आहे, पर सिखण वारे मरहले में पाण सभु हलंदा आहियूं। इहा ई ज़िंदगी आहे, सिखणु ऐं सेखारणु, इहा ज़िंदगी आहे। इन्हनि ॻाल्हियुनि सां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधां थी। ऐं तव्हांखे ख़बर आहे त प्रोग्राम 10 बजे खां वठी 12 बजे ताईं लाइव अव्हां ताईं पहुचंदो आहे। ऐं स्क्रीन ते ॾिनल नंबर हली रहियो आहे, सो उहो तव्हां डायल करे सघो था, प्रोग्राम में शामिलु थी सघो था। जल्दी सां स्क्रीन ते ॾिनल नंबर तव्हां नोट कयो, ऐं प्रोग्राम में तव्हां कॉल्स कजो, मां तव्हांजी कॉल्स ज़रूरु शामिलु कंदसि। अॼु आयल जेको मुअज़्ज़िज़ महिमान मुंहिंजे अङण ते मौजूदु आहे, पाण जनाब एडवोकेट आहे, ऐं सोशल एक्टिविस्ट आहे, ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट। उनखे बिल्कुलु चवण को वधाउ न हूंदो, उन्हनि खे हमेशह मुख़्तलिफ़ मसइलनि ते, मामरनि ते अॻु भरो ॾिठो आहे, ॻाल्हाईंदे ॾिठो आहे, लीड कंदे ॾिठो आहे, पंहिंजनि माण्हुनि जो भरिजलो थींदे ॾिठो आहे, माण्हुनि जो हौसलो बणिजंदे ॾिठो आहे। ऐं जॾहिं पाण सोशल मीडिया ते ॿ लफ़्ज़ लिखंदा आहिनि, ॿ लाइन्स लिखंदा आहिनि, त उन मां बि ख़बर पवंदी आहे त सिंधनि में हिकु हौसलो आहे। ऐं उहे माण्हू, मूं चयो न, जेके पंहिंजी सोसाइटी में कुझु कॉन्ट्रीब्यूट कंदा आहिनि, त उहे ज़रूरु पंहिंजे पाण खे अमर बणाईंदा आहिनि। जी, मां ॻाल्हि करे रही आहियां सुमेर ज़मा मेमण साहिब जी। पाण एडवोकेट आहिनि, हाईकोर्ट जा एडवोकेट आहिनि, कराची में पाण प्रैक्टिस करे रहिया आहिनि, क्रिमिनल, सिविल, कस्टम्स, बैंकिंग, इन्हनि सभिनी शयुनि ते अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हाईंदासीं। अव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। थैंक यू सो मच, तव्हां एतिरो सुठो इंट्रोडक्शन करायो। यू डिज़र्व मच मोर। ऐं मूंखे लॻे पियो त माण्हू जो एक्सपीरियंस घणो हूंदो आहे, ॻाल्हाए शायदि घटि सघिबो आहे। वेल, तव्हांखे दिलि जी गहराई सां सुबुह महिराण प्रोग्राम में भली कार चवां थी। कीअं आहियो, ठीकु आहियो? तमामु महिरबानी, बिल्कुलु ठीकु आहियूं। बसि ही थोरो प्रोटेस्ट जे करे काफ़ी ॾींहं 12-13 त गला वला थोरा अञा, हा, अञा उहो असरु आहे न। सही। कीअं रहियो ही प्रोटेस्ट जी स्टार्टिंग में ॻाल्हि कई आहे, ऐं पूरा जा पूरा 12 ॾींहं मुंहिंजे ख़्याल सां तव्हां उते रहिया, ऐं कीअं ॾिठो सिंधी माण्हुनि जी सपोर्ट खे, कीअं ॾिठो? लीड त ठीकु आहे, एडवोकेट्स कनि पिया, पर उन्हनि खे सपोर्ट करण वारा वरी बि असांजा सिंधी माण्हू ई हुया न। बिल्कुलु जी। बेसिकली त ही वकीलनि जो त न चइबो, ही पूरी सिंध जो हिकिड़ो एहतजाज हो। असां ज़ाती तौरु वकील जेके निकितासीं कराची खां, त 200 या वधि में वधि 250 हूंदासीं।
पोइ जेको सिंध जेको रस्ते में रिस्पॉन्स ॾींदी वई हिकु हिकु नंढे नंढे ॻोठ में, त असां लाइ हिकिड़ी तब्दीली पिया सोचूं त या असां सोचूं पिया त हाणे इनकलाब शायदि अचे पियो, छाजे करे त असांखा वकीलनि खां पोइ जॾहिं असां उते पहुतासीं उन खां पोइ वरी जेका सिंध उते गॾु थी ऐं रोज़ जेका गॾु थी, हज़ारे माण्हू अचनि पिया, हज़ारे माण्हू वञनि पिया, मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा, त असां लाइ त हिकिड़ो अमेज़िंग ऐं इहा हिकिड़ी त हीअ हाणे सिंध हिकिड़ी तब्दील असां हिकिड़ी सिंध ॾिठीसीं। ॿी ॻाल्हि त सिंध कंहिं शख़्सियत वॾे में वॾी ॻाल्हि हिते इहा हुई त असां कंहिं शख़्सियत खे वठी करे कोन निकितासीं, शख़्सियत जो नारो वठी करे कोन निकितासीं। पोइ मां उहो ई उते बि ॻाल्हि कई पिए त जॾहिं शख़्सियत जी ॻाल्हि कंदा आहियूं त उन पर्टिकुलर लाइकिंग जा माण्हू तव्हां सां ईंदा। पोइ का पार्टी जे तव्हां इवन पार्टी जो स्लोगन खणंदो त पार्टी जे लाइकिंग वारा माण्हू ईंदा। पर जॾहिं तव्हां काज़ जी खणी ईंदो ऐं सिंध जी ॻाल्हि कंदो, दरिया जी ॻाल्हि कंदो, सोसाइटी जी तब्दील करण जी ॻाल्हि कंदो, त पोइ तव्हांखे सिंध रेस्पॉन्स कंदी। अनेक उहो जेको आहे न हिकिड़ी शक्ल ॾिसण जे लाइ मिली ऐं उहा ॾाढी रेयर नज़र ईंदी आहे। मूंखे लॻे थो त न जेकॾहिं हिते कोई ॿी क़ौम हुजे हा, कोई ॿिया माण्हू हुजनि हा, त शायदि इन तरह उहो मेड़ाको न मचे हा। सो इहो सबकॉन्शियसली ज़हन में हुयो त माण्हू इन तरह रिस्पॉन्स ॾींदा। मां तव्हांखे चवां त बिल्कुलु एतिरो कोन हो, ऐं तव्हां त अञा माण्हुनि जी ॻाल्हि था कयो, मां तव्हांजी वधाउ ॻाल्हि थो कयां त जंहिं प्रोटेस्ट में अंधा मतिलबु ब्लाइंड जेके माण्हू आहे उहे पंहिंजे वफ़द सां पिया अचनि, जेके अपाहिज जा जेके हली न पिया सघनि उहे पंहिंजे, त उहे कहिड़े मक़सद सां आया, उन्हनि खे छा हो? पर माना उहो जीअं चइबो आहे त उहे जेके जिन जी नज़र त न हुई पर हुननि जो जेको ज़मीर हो उहो जाॻियल हो, उन्हनि जी रोशनी जेका अंदरि हुई उहा उन्हनि खे वठी आई। त असां उन्हनि खे न चयोसीं, पर हू पंहिंजी सिंध लाइ आया। त मूं इन करे चयो त जॾहिं असां कंहिं काज़ जी ॻाल्हि कंदा आहियूं या कंहिं मक़सद जी ॻाल्हि कंदा आहियूं त पोइ तव्हांखे पूरी क़ौम तव्हांखे रिस्पॉन्स, हर मकतब फ़िक्र जो माण्हू जेको आहे रिस्पॉन्स ॾींदो आहे। अच्छा, हूअं सुबुह जो जॾहिं प्रोग्राम मां कंडक्ट कंदी आहियां मॉर्निंग शो ऐं कोई न्यू पर्सनैलिटी मुंहिंजे प्रोग्राम में अपीयर थींदी आहे त मां ज़रूरु पुछंदी आहियां त मॉर्निंग कीअं हूंदी आहे। सो तव्हांजे ॾींहं जो आगाज़ कीअं हूंदो आहे? सुबुह जो त असांजी बेसिकली त असां शुरूआत ई चवंदा आहियूं त उथी करे असांखे हूंदी आहे कोर्ट जी टाइमिंग ॾाढी असांजी इम्पोर्टेंट हूंदी आहे। कोर्ट में जीअं असांखे मैटर लॻल हूंदा आहिनि त बेसिकली असांखे जल्दी हूंदी आहे। जीअं ॿारनि जी असेंबली हूंदी आहे स्कूल जी, त टाइमिंग पर्टिकुलर त असांखे केस लॻल हूंदा आहिनि हाई कोर्ट में, मिसाल नंबर 1 ते अची वियो त असांखे राति खां तयारी हूंदी आहे, प्रेशर हूंदो आहे, सुबुह जो केस लॻल हूंदो आहे, कंहिंजी ज़मानत लॻल हूंदी आहे, कंहिंजो एविडेंस लॻल हूंदो आहे। पोइ उन प्रेशर में राति जी निंड या असांजी जेका हूंदी आहे त सुबुह जो उथण जी घणी कंदो आहे। पोइ असां जल्दी में तयारी कंदा आहियूं। पोइ नाश्तो थिए न थिए, छाजे करे त असांखे कोर्ट में पहुचणो हूंदो आहे, उन क्लाइंट लाइ पहुचणो हूंदो आहे, जंहिंखां असां त पोइ केस में पहुचण लाइ असांजी मॉर्निंग तमामु माना जल्दी में हूंदी आहे। त जल्दी पहुचणो हूंदो आहे, सही कुझु टारगेट्स हूंदा आहिनि डेफिनेटली। अच्छा, स्कूलिंग कीअं रही? अॼु स्टार्टिंग खां स्टार्ट कयूं था न? अच्छा जी, स्कूलिंग कीअं रही? कॉलेज टाइम कीअं रहियो? यूनिवर्सिटी टाइम कीअं रहियो? बेसिकली त मां मोरो खां बिलोंग कयां थो। उते असांजी एजुकेशन जेका आहे प्राइमरी एजुकेशन थी उते असांजी, ऐं मुंहिंजी तरबियत में मुंहिंजे वालदेन जो वॾो हथु आहे। मुंहिंजी वालदा टीचर रही, पर मुंहिंजो वाल साहिबु नेशनलिस्ट थाट जो साईं GM सैद सां उन्हनि जी वाबस्तगी रही। ऐं असांजे घर में माना जॾहिं असां वॾा था थियूं त किताबनि सां असांजो वालदेन माना नंढे हूंदे खां जीअं चइबो आहे त वाल साहिबु ॿारनि खे जीअं चवंदो त तव्हां जेको जल्दी पहिरियां बुक पूरो कंदो त हुनखे ख़र्ची मिलंदी, त असां हुन ख़र्ची सुहेल साहिबु लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे मां प्रोग्राम में पहिरीं शामिल कयां वरी कंटिन्यू पाण कयूं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। तव्हां ताईं मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो? जी वालेकुम अस्सलाम। तव्हांखे भलीकार चऊं था सुबुह मेहरान प्रोग्राम में। पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? मां मुंसिफ अली इस्पानी पियो ॻाल्हायां, राणीपुर खां। जी, तव्हांखे भलीकार चवां थी। तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में छा चवणु चाहींदव? मां तव्हांजो तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। असां जेको आहे मॉर्निंग जे टाइम ॾिसूं था पूरी फैमिली वेही। थैंक यू सो मच। सुठो मौज़ू रखियो आहे तव्हां। तव्हांजी महिरबानी। तव्हां कॉल करियो था, प्रोग्राम में एप्रिशिएट करियो था। अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां छा चवणु चाहींदव? अॼु जो सॉरी टू से मां को तव्हांजो स्पेशल इहो टॉपिक न आहे ॿुधो, टॉपिक तव्हां ॿुधाईंदव प्लीज़? जी जी, अॼु असां जेको आहे सो एडवोकेसी ते ॻाल्हायूं पिया ऐं डिफरेंट केसिस ते अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हाईंदासीं। असां पंहिंजी सोसाइटी जे मसइलनि ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हायूं।
आहियूं पिया। सो यस, मुंहिंजे ख़्याल सां कॉल ड्रॉप थी चुकी आहे, प्रोग्राम जी तरफ़ पाण अॻियां वधूं था। सो हा, उहो नंढपण जो अव्हांजो टाइम ऐं स्कूलिंग टाइम, बुक्स पढ़णु, तव्हां जूं एक्टिविटीज़, घर जो माहौल। पोइ मूं तव्हांखे जीअं ॿुधायो त मुंहिंजे वाल साहब जी इहा हूंदी त जेको ॿारु जल्दी किताबु पढ़ंदो हुनखे ख़र्ची मिलंदी, पोइ असां ख़र्ची लालच में ई पोइ थोरा घणा इहे नंढे हूंदे किताब पढ़ंदा हुआसीं। पोइ वाल साहब जी तरबियत ऐं उनजो तमामु घणो रहियो ऐं उहो तमामु सियासी उनजी थाट बि रही, पॉलिटिकल थाट, पर रिवॉल्यूशनरी थाट, चेंज ऑफ माना सोसाइटी। सही। ऐं डिस्पाइट माना उन्हनि खे पर्क्स प्रिविलेजिस खे लत हणी ऐं तव्हां उन पंहिंजे नेशनलिस्ट थाट खे ऐं हिकिड़े ग़रीब घराणे मां उथी करे उन्हनि महिनत करे असांजी पंहिंजी ज़ाती फैमिली में मुंहिंजी जेके पुफियूं आहिनि, मुंहिंजो वाल साहब ऐं मुंहिंजा भाउर आहिनि, पढ़ी लिखी करे हिकिड़े घर मां ऐं तमामु सुठे नमूने अॻियां विया, पढ़ाई कयनि, महिनत कयनि यूनिवर्सिटियूं। पोइ उन वाल साहब जी जे करे पोइ उतां असां पोइ उन मूव ऑन करायो, असांखे हैदराबाद शिफ्ट कयो। पोइ मुंहिंजी एजुकेशन वरी मुंहिंजी मैट्रिक हिते थी ऐं जेका फर्स्ट ईयर इंटर बि हिते मुस्लिम कॉलेज में, उन खां पोइ BBA सिंध यूनिवर्सिटी में कई, MBA सिंध यूनिवर्सिटी में कई। पोइ सोचियोसीं त मुंहिंजा भाउर ॿिया बैंकर हुआ त मूं सोचियो त हाणे सभु बैंकिंग न कनि, त मां वरी लाहौर वियुसि, CSS जी उते तयारी कई। उते वरी CSS जा 2 अटेम्प्स हुआ, हिकिड़े अटेम्प में 3 मार्कुनि था रहिजी वियासीं, पर पोइ वरी लॉ में अची वियासीं। सही सही। अच्छा, इहो जेको फेज़ हूंदो आहे ज़िंदगी जो, जिथे माण्हू शायदि उहो न पंहिंजो पाण खे ॾाढो अधूरो महसूसु कंदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहे ख़्वाब हूंदा आहिनि, उहे सपना हूंदा आहिनि, उहे जॾहिं अधूरा रहिजी वेंदा आहिनि त पोइ वरी हिमत कीअं जोड़े थो इंसानु? तव्हांजो उहो ज़िंदगी जो फेज़ कीअं गुज़रियो? मां ज़ाती तौरु हिन ख़्याल जो आहियां त पोइ किताब तव्हांखे वॾी हेल्प कंदा आहिनि। तव्हां जॾहिं CSS पढ़ंदा आहियो त घटि में घटि जॾहिं तव्हां फेल थींदा आहियो त CSS फेल थियण जी ॻाल्हि न हूंदी आहे। CSS में तव्हांखे इल्मु, तव्हांखे कॉन्फिडेंस, तव्हांखे जेको एतमाद ॾेई छॾींदो आहे न, त पोइ तव्हांखे मुख़्तलिफ़ टेस्टूं ऐं मुख़्तलिफ़ जेके बि तव्हां इम्तिहान ॾींदा आहियो, तव्हां उन में सोभारा थींदा आहियो। ऐं वॾे में वॾी ॻाल्हि जेको किताब तव्हांखे कॉन्फिडेंस ॾेई छॾींदा आहिनि, उहो चवंदो आहे त जॾहिं हिकिड़ो नथो त का ॻाल्हि कोन्हे, वरी ॿी मंज़िल, वरी अञा मंज़िल अॻियां, वरी अञा मंज़िल तू नहीं तो कोई और नहीं तो कोई और। सही न, उहो तू नहीं तो और नहीं, वो मंज़िल ऑब्वियसली हिकिड़ी फील्ड न त ॿी कोई, ॿी मतिलबु तव्हांखे हिकिड़ी एतमाद ज़रूरु ईंदो आहे। ऐं हिकिड़ी तव्हां पॉज़िटिव जेका सोचींदा आहियो त हाणे हिते मुंहिंजी लाइफ एंड कोन्हे, इन में बि का सुठाई, माना तव्हांखे किताब इहा ताक़त ॾेई छॾींदो आहे त चवंदो आहे जेका शइ थी वई न, इन ते हाणे स्टक न आहे रहणो। पाणीअ खे माना ज़िंदगी दरिया वांगुरु उनखे छॾे ॾिजे त हलंदी रहे, स्टक न कबो उन पाणीअ खे, पोइ तव्हांखे वरी उन में पॉज़िटिव थींदियूं। पोइ ईअं ई करे मां हितां करे पोइ असां जॾहिं MBA कई, CSS कई, लॉ कई, त मूं 2 साल हिते करे मूं ज़ाती तौरु सोचियो त न, हाणे किथे अञा मूव ऑन कजे। कराची आहे, लाहौर आहे, इस्लामाबाद आहे, त मां ज़ाती सिर्फ़ु पंहिंजे ख़्याल में त एक्सपीरियंस ख़ातिर पोइ मां कराची मूव ऑन कयो। उते मूं महिनत कई, उते मूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां अकेले सिर्फ़ु निकितुसि, मां सिर्फ़ु एक्सपीरियंस करणु निकितुसि। पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह, आई टोल्ड यू त किताब तव्हांखे कॉन्फिडेंस ॾींदा, त पोइ अॼु मां उते पंहिंजी सुठी प्रैक्टिस कयां थो। मूंखे उते 3-4 साल थी विया आहिनि, पंहिंजो उते सुठो कमु आहे, पंहिंजी ऑफिस आहे, ऐं उते ई सिंध जो आवाज़ था थियूं। त मां सम्झां थो त इहो किताब ई आहे जेको असांखे इंसान खे एतिरो ताक़त ॾिए थो। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, कस्टम्स, बैंकिंग ऐं क्रिमिनल साइड वॉट एवर जेके बि तव्हां वटि केसिस अचनि था, घणे भाङे कहिड़ा केसिस अचनि था? मोस्टली जेके आहिनि त क्रिमिनल केसिस हूंदा आहिनि। सोसाइटी में असां वटि क्राइम जो रेट जेको आहे उहो तव्हां ॾिठो आहे त उहो बि घणो आहे। त इन करे असां वटि जेके मोस्टली ज़मानतूं, कंहिंजी मतिलबु मर्डर ट्रायल आहे, कॾहिं रेप थियनि था, या सोसाइटीअ में हिते चोरियूं धाड़ा फुर, पोइ कॾहिं कॾहिं वरी किन माण्हुनि खे वरी कूड़ा केस बि कया वेंदा आहिनि असांजी सोसाइटीअ में। पोइ असां उन्हनि जा ई केस ॾिसंदा आहियूं, जिते जिते ग़लति माण्हू हूंदो आहे, जिते जिते कंहिंसां ग़लति ज़्यादती थिए। बेसिकली वकील जो मतिलबु हूंदो आहे पंहिंजे क्लाइंट खे या न उनजी जेका ट्रुथ खे, सचाई खे साम्हूं आणणु, त आख़िर केस जी सचाई छा आहे। मोस्टली माण्हुनि जो हिकिड़ो कॉन्सेप्ट हूंदो आहे त वकील जेको आहे कूड़ खे सपोर्ट कंदो आहे या कूड़ ॻाल्हाईंदो आहे, ईअं न हूंदो आहे। वकील जो माना रोल ई हूंदो आहे त वॉट द ट्रुथ इज़, सच छा आहे। त असां हमेशह सच जी ॻोल्हा में ई महिनत कंदा आहियूं। जेके केस में त बेस इहो असांजो हूंदो आहे कॉन्सेप्ट। सही सही। कुझु केसिस अहिड़ा हूंदा आहिनि जेके तमामु घणा चैलेंजिंग हुजनि, घणी ॾुखियाई दरपेश अचे। ॾिसो, मर्डर ट्रायल जेको हूंदो आहे, हाणे मां तव्हांखे एक्सपीरियंस ॿुधायां त माना कॾहिं कॾहिं कंप्लेनेंट साइड मां रिसेंट हिकिड़ो केस हो, उन में आमतौर ते ईअं थियो त हिकिड़े माण्हूअ जो क़त्ल थियल हो। पोइ उनजो इल्ज़ाम, उनजी FIR बि थियल हुई
त कंहिं सां दुश्मनी तहत ऐं उहो माण्हू एजड हो माना 50 ईयर्स जो हो, हुनजी वाइफ बि 40 या 45 जी हुई। पर पोइ कॾहिं कॾहिं अहिड़ा केस मूं तव्हांखे ॿुधायो त जॾहिं अमेज़िंग हूंदा आहिनि त उन्हनि ते दुश्मनी में हुनजो हो त पर जॾहिं इन्वेस्टिगेशन थी त उहो ज़ाहिर थियो त हुनजी जेका वाइफ हुई 5-6 ॿारनि जी जेका ॿारनि जी माउ हुई, उहा हुनखे छुरियुनि सां हुनखे क़त्ल कयो। त पोइ हुनजी वाइफ खे कीअं पकड़ियो वियो, पोइ जंहिं पंहिंजे जंहिंसां हुनजे तालुक़ हो पोइ उनखे कीअं पकड़ियो वियो। त कॾहिं कॾहिं अहिड़ियूं शयूं जॾहिं शॉकिंग ऐं वरी असां जॾहिं मेडिकल एविडेंस ॾिसंदा आहियूं या जॾहिं असां ॾिसंदा आहियूं त हुनखे गलो खपे माना हिकिड़ी जेका ज़ाल आहे उहा ऐं उन्हनि जी ज़िंदगीअ में 6 ॿार हुजनि, उन्हनि जी ज़िंदगी की गुज़री हूंदी त असांजी सोसाइटीअ में कॾहिं कॾहिं अहिड़ा वाक़ियात भई इहे तल्ख़ हक़ीक़तूं आहिनि। इन्हनि खे पोइ वरी असां चैलेंज सम्झी पोइ ॾिसंदा आहियूं त यार हीअ पोइ कंहिंखे ॾिजे। पोइ उहो केस कॾहिं कॾहिं अहिड़ा केसिस हूंदा आहिनि या कॾहिं रेप जा केस हूंदा आहिनि, कॾहिं के मासूम ॿारनि सां जीअं कंदा आहिनि माण्हू वीडियोफाइल्स जेके हूंदा आहिनि। पोइ मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां त असांजी समाज में जेका क्रिमिनल खे मारण खां बहितर आहे त कमु इन ते कजे क्राइम खे कीअं मारिजे। पोइ उनखे साइकोलॉजिकल जेके वीडियोफाइल हूंदा आहिनि उन ते तव्हां इहे मां सम्झंदो आहियां मरीज़ आहिनि, सोसाइटी जा इहे पेशेंट आहिनि। ॿाहिरि मुल्कनि खे तव्हां क्रिमिनल खे न मारींदा, उते ॾिसो फांसीअ जी सज़ा खे बि घटाए छॾींदा आहिनि। छाजे करे उते उन्हनि जे जेलनि में बि स्कूलिंग आहे, उते माना तव्हां वटि क्रिमिनल हिते त कुटे हुनखे मारे हिते टॉर्चर करे उनखे वधीक ईअं कढियो वेंदो आहे, पर उते सुधारे उनखे साइकोलॉजिकल उनखे टेस्टूं कराए ही कराए पोइ माण्हुनि में। इन करे असां सोचींदा आहियूं, मां ज़ाती तौरु हिन ख़्याल जो हूंदो आहियां त वाक़ई क्राइम खे मारण खां बहितर आहे क्रिमिनल खे मारण खां बहितर आहे त क्राइम खे मारिजे। त अहिड़ा केसिस हूंदा आहिनि, पोइ असांखे उन्हनि में थोरी थींदो आहे माना ॾिसो थ्रिल बि आहे ऐं असां उन ते महिनत बि घणी करणी पवंदी आहे। ऐं अहिड़ा केस जीअं मूं तव्हांखे ॿुधायो पोइ इन्हनि केसनि में हिकिड़ो इंट्रस्टिंग बि हूंदी आहे। सही सही। अच्छा, असांजो मुआशिरो हिन वक़्तु कहिड़े दग ते आहे? पंहिंजे मुआशिरे खे कीअं ॾिसो था? मुआशिरे खे छा जी ज़रूरत आहे? बेसिकली त मां चवंदो आहियां त हिन मुआशिरे खे मदी ख़ार हिकिड़ो ऐं 22वीं सदीअ में 21वीं सदीअ में जिते असांजी थॉट्स ईअं हुजे त 21वीं सदीअ में जेकॾहिं असां हिकिड़ो वॾेरो ऐं ग़रीब हुजे, 21वीं सदीअ में जेकॾहिं असां वटि लाइट लोड शेडिंग 18 कलाक माना लाइट न हुजे, 21वीं सदीअ में असांखे 60-80% पाणी गंदो ऐं रिपोर्टेड माना उहो ज़हर मिले, 21वीं सदीअ में हिन समाज में असांखे नियाणियूं क़तल थियनि, कुहियूं वञनि, पसंदि ते उन्हनि खे मारियो वञे, हिन सदीअ में तव्हां दुनिया में एजुकेशन में लिटरेसी में तव्हां 60% पोइते हुजो ऐं हिन ई सदीअ में जिते दुनिया AI में तव्हां हाणे बि इंटरनेट खोलींदो त अॼुकल्ह इहे हलनि पियूं त मायूं छोकिरियूं छोकिरा स्पेस में वॉक करणु वञनि पिया। असांखे उते खाइण लाइ अटे जे लाइ कतारूं लॻियूं पियूं हुजनि। इन समाज में जिते असांजे इंसाफ़ में असां 126 नंबर ते हुजूं, जिते असांखे इंसाफ़ माना जिते असांखे केस कराइण लाइ कंहिंसां ज़ुल्म थो थिए, लाश पिया हुजनि त रोडनि ते लाश रखे FIR कटाइणी थी पवे, असांजी सिर्फ़ु केरु असांजो दाद फ़रियाद ॿुधे त मां सम्झां थो त हीउ समाज जॉन एलिया जो आहे या कंहिं ॿिए लिखियो आहे त असांखे 21वीं सदीअ में आया कोन्ह, असांखे घसीटे हिन सदीअ में आंदो विया, पर असां कोन आया विया आहियूं। इन जा बि रीज़न थियनि था, हर शइ जो ख़ासि थिए थो। असांखे मूं तव्हांखे ॿुधायो एजुकेशन न करणु, समाज जी जोड़जे ग़लति करणु ऐं वॾेराशाही निज़ाम करणु, त इहे जेके फैक्टर्स आहिनि त तव्हांजो सुवाल त जेकॾहिं इन समाज खे कीअं था ॾिसो त मां त ज़ाती तौरु इन समाज खे तमामु इन मदी ख़ार जे हिकिड़ो पोइते पियल समाज थो ॾिसां। ऐं मां हाणे बि हींअर ॾिसी आयो आहियां, जेकॾहिं एक्सपीरियंस करे आयो आहियां त जिन इन बबुरले में त हिन दौर में असां त हैदराबाद या कराची शहर में रहूं था, अञा ताईं उते मिटीअ जा घर आहिनि, अञा ताईं उते मेंहूं वाड़ा, लाइट न आहे, कुदरती हवा जे असरे उहे खाइनि था उहे ई काठियुनि ते।
मतिलबु हिन दौर में तव्हां ॾिसो जिते लाइटिंग ते बाहि लॻी पई आहे उते असांजा माण्हू सिंधी समाज ऐं असांजा जेके मारवाड़ आहे अॼु बि काठियूं था ॿारनि त इहा असांजे लाइ तमामु हिकिड़ी थॉटफुल ॻाल्हि आहे। घणी परसेंट माना तव्हांजी कराची में आहे, घणो परसेंट तव्हांजो हिते आहे, पर मेजॉरिटी असांजी मारूड़नि जी सिंधी माण्हुनि जी असांजी औरतुनि जी अॼु बि ॻोठनि में आहे। असां उन्हनि खे छा ॾिनो आहे, न त ॿाहिरि बि कंट्री साइड उनखे चवंदा आहिनि, ॿाहिरि मुल्कनि में कंट्री साइड उन्हनि जी अलॻि बजटूं हूंदियूं आहिनि, उन्हनि खे अलॻि तरक़ी याफ़्ता हूंदियूं आहिनि, उते उन्हनि जूं अलॻि शयूं हूंदियूं आहिनि। उहो जीअं मॉडल विलेजिस नाला ॾिना वेंदा आहिनि त हर हिकु विलेज खे कीअं मॉडल विलेज कयो वेंदो आहे। तव्हां स्वीडन खणो, न्यूयॉर्क खणो, छा उते ॻोठ न हूंदा, छा उते विलेजिस न हूंदा, कंट्री साइड उते न आहिनि, पर उते बेसिक छा आहे, इक्वल सिटीज़न जंहिं समाज में सम्झो वेंदो आहे ऐं कयो वेंदो आहे, उन ते उन जा राइट्स हूंदा आहिनि न, देन तव्हां उनखे हिकिड़े पासे। असां वटि बेसिकली इक्वल सिटीज़न ई नथो सम्झो वञे, असां वटि त वॾी ॻाल्हि क़ौमुनि खे इक्वल नथो सम्झो वञे, असांखे माण्हुनि खे इक्वल नथो सम्झो वञे, असांखे त वॾी ॻाल्हि असां सां गॾु जेका औरत वेठी आहे असां उनखे ई असां इक्वल नथा सम्झी सघूं पाण खां। अञा समाज त अञा पोइ जी ॻाल्हि आहे जेका तव्हां था चओ। जी बिल्कुलु। अच्छा, व्हाट इज़ एजुकेशन फॉर यू? जेकॾहिं तालीम जी ॻाल्हि कजे थी त हर इंसान जी हिकिड़ी पंहिंजो पर्सपेक्टिव हूंदो आहे, हिकिड़ी पंहिंजी डेफिनेशन हूंदी आहे। सुमेर ज़मा मेमन साहिब जी डेफिनेशन जेकॾहिं एजुकेशन जी ॿुधंदासीं त छा आहे? मुंहिंजी नज़र में त डिग्री हिकिड़ी जेका आहे न, पेपर जो नालो न आहे। एजुकेशन माना तालीम। तालीम तव्हांखे इंसान माना बणाइण में, ॾिसो न, असां जेकॾहिं हिकिड़ो चवंदा आहियूं डिफरेंस जेको एनिमल में माण्हूअ में छा हूंदो, त हू हुनखे तालीम न हूंदी आहे, पर तइलीम खां सवाइ बेसिकली त उठ जे मथां बि 100 किताब रखे छॾियो, उठ रहंदो, उन मां पिरायो छा? तइलीम जो मतिलबु असां पिरायो छा आहे? जेकॾहिं मूं तव्हांखे ॿुधायो त हीउ समाज जेकॾहिं 21 सदीअ में जेकॾहिं पोइते पियल समाज आहे त पोइ माना असांजी तइलीम फेल आहे, असां तइलीम उहा पिराई न आहे। ॾिसो असां वटि तव्हां हिकिड़ो तस्वीर हलंदी आहे, असां वटि रोबोट तयारु था थियनि, असांजी यूनिवर्सिटीअ ताईं एजुकेशन में रोबोटिक थॉट आहे, असां वटि उते कहिड़ी कॉपी पेस्ट थॉट आहे, असां वटि शाइर वॾा दुनिया जा छो नथा, नोबेल प्राइज़ छो था निकिरनि, असां वटि अॼु ॾींहं ताईं साइंटिस्ट वॾो छो नथो पैदा थिए, असां वटि अॼु ॾींहं ताईं वर्ल्ड लेवल ते मेडिकल में रिवॉल्यूशन छो नथो अचे, असां दवाऊं ठाहिण वारा माण्हू, इंसुलिन पैदा करण वारो माण्हू, या दुनिया में जेके कैंसर खे छो नथा पैदा थियनि। इन जो मतिलबु आहे त असां वटि जेका एजुकेशन आहे उहा बि रॉट एजुकेशन जंहिंखे चयो वेंदो आहे, इहा एजुकेशन पढ़ाए थी, रिमोट कंट्रोल मां रोबोट था निकिरनि। बसि तव्हां डिग्री खणी अचो, स्कूलिंग ॾिसो, तव्हां बि नंढे हूंदे उहो ई किताबु पढ़ियो आहे जेको न्यूटन जा 3 थ्योरी लॉ ऑफ मोशन, अॼु ॾींहं ताईं कंहिंखां पुछंदो त असां हिन महिल ताईं न्यूटन जा 3 लॉ, बाबा उहो पढ़ो था, पर हींअर ॻाल्हि अॻियां वधी वई आहे, उनखे चैलेंज थी वई आहे। एलोन मस्क छा पियो करे, एलोन मस्क जी स्टार लिंक छा पई करे, उहा किथे वञी पहुती आहे। असांखे त नालनि जी ख़बर न आहे, असांखे त इन्हनि माण्हुनि जी ख़बर न आहे। मूं तव्हांखे ॿुधायो, पोइ छा आहे पज़ीराई। हाणे छा हूंदो आहे, सोसाइटीअ में ॾिठो वेंदो आहे पज़ीराई कंहिंखे मिलंदी आहे? छा असां वटि कंहिं साइंटिस्ट खे पज़ीराई मिली आहे? जेके महिनत कनि था, जेके तव्हांजा नोबेल याफ़्ता साइंटिस्ट हुआ, उन्हनि खे तव्हां इहे जेके फतवाऊं ॾेई या उन्हनि खे तव्हां मुल्क बदर करे छॾियो। हिकिड़ो वञी तव्हांजो अब्दुल सलाम जेको थियो न्यूक्लियर फिज़िक्स, तव्हांजी अॼु ॾींहं ताईं केरु उनजे क़बर ते वञणु नथो सोचे सघे, पर तव्हांखे अहिड़ा माण्हू बि इन दुनिया में मिलिया, हिन सदी में मिलिया। पर पोइ तव्हां ॾिसो, जॾहिं खां समाज चेंज थो थिए, या असां चऊं त हिकिड़े जनरल के कंहिं ज़िया खां पोइ हिकिड़ी सोसाइटी में तब्दीली थी अचे, त उन्हनि एजुकेशन पॉलिसीज़ चेंज करे छॾियूं, माना इहे किताब पंहिंजा तरफ़ां थी विया। पोइ उन्हनि मां रिज़ल्ट इहा निकिती आहे त न को शाइर पैदा था करे सघूं, न को अदीब पैदा करे था सघूं। अदीबनि जी बि ॾिसो केॾो सोसाइटी में रोल थो थिए, उन्हनि जो उहे रिवॉल्यूशनरी थियनि था। तव्हां ॿाहिरनि मुल्कनि में वधि जेकॾहिं फ्रेंच रिवॉल्यूशन में मां तव्हां कंहिंखे पढ़ियो हूंदो, असां पढ़ियो हूंदो त फ्रेंच रिवॉल्यूशन में को लीडर कोन्हे, पर उन में रूसो ऐं ॿिया जेके बिल्कुलु। अच्छा, तव्हांजे ॻाल्हाइण मां बि महसूसु थिए पियो त तव्हां इलाही सुठी स्टडी कयो था, तव्हां बुक्स खे सुठे तरीक़े सां पढ़ायो था। हिकिड़ो हूंदो आहे पढ़णु, ॿियो हूंदो आहे हंडाइणु, त उहा हंडाइण वारी शइ तव्हां में ज़रूरु आहे। वधीक ॻाल्हायूं था, खोड़ सारियूं शयूं आहिनि, खोड़ सारा टॉपिक्स आहिनि, टॉपिक एंड देन सब टॉपिक्स, त पंहिंजे प्रोग्राम खे अॻियां ज़रूरु वधाईंदसि, पर टाइम थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नड़ी ब्रेक आहे, प्रोग्राम जो फर्स्ट ब्रेक आहे। व्यूअर्स, तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो असांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान।
नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी आहियां पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में ॻाल्हि ॿोल तारीख़ जे हवाले सां बि हले पई त दुनिया जूं तारीख़ूं पाण ॾिठियूं आहिनि, दुनिया भर जा जेके बहितरीन रोल रहिया आहिनि उन्हनि खे पाण ॿुधो आहे, पाण उन्हनि खे पढ़ियो आहे। पर जॾहिं वरी असांजे माण्हुनि जी ॻाल्हि अचे थी त असांजा माण्हू कीअं लीड कनि था, असांजा माण्हू कीअं निभाइनि था, उहो सुमेर ज़मान साहिब खां पुछंदासीं। त हमेशह किताबनि में पढ़ंदा रहियासीं, पुराणियूं तहरीकूं बि पढ़ंदा रहियासीं, पर मूंखे स्पेशली जॾहिं मां डिफरेंट शयुनि खे ॾिसंदी रहंदी हुयसि त मूंखे ईअं न लॻंदो हो त असांजी क़ौम हा इन तरह बि हिकु थींदी, असांजी क़ौम ईअं बि निभाईंदी, असांजा माण्हू ईअं बि निभाईंदा। सो दुनिया जा किरदार जॾहिं ॾिसो था, वरी पंहिंजा किरदार ॾिसो था त कीअं बयानु कंदो? मां बेसिकली इन ॻाल्हि खे मां इहो ई ॾिसंदुमि त हिन क़ौम या त का जीअं न हिकिड़ी उञायल हुई, मूं पहिरियां जीअं ॻाल्हि कई त का पर्सनैलिटी वाइज़ शख़्सियत मां निकिरी तव्हां उनखे हिकिड़ो दॻु ॾिनो या सिंध जी ॻाल्हि कई, दरिया जी ॻाल्हि कई, हुननि जे सर्वाइवल जी ॻाल्हि कई त हुननि बि हिकिड़े दुनिया वारनि माण्हुनि वांगुरु रिस्पॉन्स कयो। आम माण्हुनि खां वठी हिकिड़ा वॾेरा हुजनि, सरमाएदार हुजनि, उन्हनि जी मजबूरी थी वई अचनि, पर हिकिड़ो ग़रीब खां ग़रीब माण्हू जॾहिं तव्हांखे ऐं औरतूं माना सिंधीअ में जीअं चइबो आहे त थञ पिया ॿार खणी आयूं, उहे औरतूं, उहे न्याणियूं। ऐं मैडम जीअं नूरुल हुदा शाह बि हुते ॻाल्हि कई त तव्हां हिन सोसाइटीअ में ॾिसो त उहे राति जो 2 बजे ताईं उहे वेठियूं आहिनि। हिकिड़ी असांजी वकील असांजी भेण हुई जेका राति जो डंडो खणी राति जो 4 बजे ताईं उते वेठी आहे। वरी ॻाल्हि त हेतिरा ॾींहं तव्हां ॾिसो, 12 ॾींहं जंहिं क़ौम में उते तव्हांजा करोड़े अरबे रुपयनि जा रोडनि ते शयूं हुजनि, हिकिड़े टायर मां हवा न निकिती आहे, उन क़ौम छा दुनिया खे मैसेज न ॾिनो त हीअ क़ौम महिमान नवाज़ सां गॾु ईमानदार, दयानतदार, ख़ुददार केतिरी आहे त असां सिर्फ़ु पंहिंजे काज़ लाइ बीठा आहियूं, दरिया लाइ बीठा आहियूं, असीं तव्हांखे नुक़सानु न ॾींदासीं, असीं तव्हांजी कंहिं बि ॻाल्हि खे साड़ींदासीं कोन। असांजा जेके भाउर भेणूं बीठा आहिनि उहे पंहिंजे ॻाल्हि लाइ बीठा आहिनि। ऐं इन करे तारीख़ में इहे ई क़ौमूं जेके तब्दीली आणींदियूं आहिनि, जिन खे तव्हां दॻु ॾींदा आहियो। त मूं इन में जे एक्सपीरियंस इहो कयो, ॾिसो मूं तव्हांखे इहा ई ॻाल्हि कई, असां वियासीं त माण्हू शुरू में त असांजा 1-2 ॾींहं माना ॾिसो एक्सपीरियंस रहिया न, त तहरीकूं कॾहिं माना हिकिड़ो एक्सपीरियंस रहियो, रहणु किथे थियो, ऐं मस्जिदुनि में रहियासीं, रातियुनि जो उते रहियासीं। पर माण्हुनि जॾहिं ॾिठो त हीअ त माण्हू असां लाइ निकिता आहिनि, असां लाइ आहिनि, त माना लोकल माण्हुनि पंहिंजा घर खाली कया। पंहिंजा घर खाली करे हू पंहिंजे मिट माइटनि जे घर विया। मां पंहिंजी ॻाल्हि कंदुमि ज़ाती तौरु त मूंखे जंहिं माण्हू अची चाबी ॾिनी घर जी त दादा तव्हां हिन में रोल सुठो प्ले कयो आहे, तव्हां हिन में एक्टिव आहियो, ऐं तव्हां इहे जेको जीअं शुरू अची तव्हां ट्रिंकर ट्राला बंदि कया आहिनि, त तव्हांखे रिहाइश जी अगरि तकलीफ़ आहे त हीअ तव्हां चाबी वठो। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पहिरियां नओं माण्हू असां सोचूं पिया त हीअ केरु माण्हू आहे, हिक ॿिए खे असां सुञाणूं कोन पिया, ऐं सरप्राइज़ थी वियासीं। मुंहिंजे लाइ त शॉकिंग हो त हू पंहिंजो घर, ऐं वरी जॾहिं मूं हुन घर ॾेखारियो त यू कांट बिलीव त हू केॾो बंगलो टाइप हिकिड़ो घर हो, ऐं उन में कमरा 2 आगुर सभु शइ, उनजी चाबी ई मूंखे छो थो ॾिए। पर पोइ जॾहिं मां हुनखे ॾिठो, जॾहिं असां मुंहिंजो दोस्त मूंसां रहियो ऐं असां गॾु रहियासीं, त हुनजे घर मां सुबुह जो लस्सियूं मानियूं इहे ई असांजा खाधा। ॿाहिरि असांखे मसइलो ई पेट ख़राबु थी वियो, उते जी गर्मी एतिरी हुई त असांखे घर जी मानी मिली, चांवर पिया अचनि, भींडियूं पियूं अचनि, पटाटा रधियल पिया अचनि, हू पंहिंजे माउरुनि भेनरुनि खां ठाहे पियो अचनि, त हू चवनि पिया असांजूं अदियूं तव्हां लाइ वेठियूं आहिनि, उहे चवनि पियूं त असांजा बचा आया आहिनि। त तव्हां अहिड़ी का क़ौम ॾिठी, तव्हां दुनिया में अहिड़ी का क़ौम ॾिसंदो जेके पंहिंजा घर छॾे वञे। असां कराची में था रहूं, हिकिड़े रूम जो किरायो घणो आहे, तव्हां होटल में कहिड़ी बि तव्हां मेरिट होटल आहे या कहिड़ी बि होटल खणो, 30-40 हज़ारनि खां पर डे आहे। असां इलाइक़नि में जिन रहो था या कंहिं बि इलाइक़े में तव्हां वञो, तव्हां गेस्ट हाउस में वञो, उते बि तव्हांजो 6000 तव्हांजो पर डे आहे। हिते माण्हुनि जो ट्रस्ट ॾिसो, एतबार ॾिसो। त वकील खे वरी वॾी ॻाल्हि त कराची में या कंहिंखे बि चवंदा आहिनि त यार वकील अलाए कब्ज़ो कंदो, हीअ कंदो, पर तव्हां ट्रस्ट ॾिसो, सिंधी माण्हूअ खे पंहिंजा बंगलनि जूं चाबियूं ॾेई था वञनि। असां लाइ एतिरी त मुंहिंजे लाइ हिकिड़ी बाहिसे फ़ख्र जी ॻाल्हि हुई, ऐं नॉट ओनली फॉर मी, पर जेके बि उते माण्हू आया, असांजी न्याणियूं जेके आयूं, उन्हनि लाइ मायूं पंहिंजा घर छॾे वयूं, उन्हनि खे पंहिंजूं ड्रेसिंग टेबलूं, उन्हनि खे पंहिंजूं सॼो कमरा ॾेई वयूं,
उन्हनि जी जेके असां ॾिठोसीं उन्हनि खे रहण जी, मां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां कराची खां यदि होस्ट हुआसीं त पुछण पिया वञूं त तव्हांखे जॻह में का तकलीफ़ आहे, हू चवनि पिया न असांखे त तमामु सुठी जाइ मिली आहे। वरी ॿियनि खां पुछूं, कंहिंखे बि न। वरी वरी एॾा त ज़बरदस्त माण्हू आहे, ॼारी विछाए ॿाहिरि रोडनि ते सुता पिया आहिनि, मच्छरनि में सुता पिया आहिनि। जज़्बो एतिरो, मां उन्हनि खां लाइव वरितो पिए त मां चयुमि तव्हांखे छा को हिते को कंहिंजो पैसनि जो आसिरो आहे, का नौकिरी जी आसिरी आहे? चवनि पिया नो, असां सिंध लाइ आया आहियूं, असां पंहिंजी सिंध लाइ आया आहियूं, छो त तव्हां पंहिंजा। त इहा इन क़ौम खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां रुॻो न दग ॾियो, रस्तो ॾियो, कुल्हो ॾियो, सपोर्ट कयो, इनखे रुॻो तव्हां कुझु मज़बूत कयो। ही क़ौम जीअं जॾहिं ही क़ौम दुनिया खे ॾिसो, तारीख़ आहे, तव्हां जीअं तारीख़ जी ॻाल्हि कई त ही तारीख़ में दुनिया में तहज़ीब ॾेई सघे थी। मुंहिंजे दड़े जे टाइम ते जॾहिं माण्हुनि वटि तलवारूं, भाला, चाकू निकिरनि, उते फीथो निकिरे, रिवॉल्यूशनरी माना तरक़ी याफ़्ता, उते जॾहिं दुनिया जा सभु मज़हब थियनि, का उते भेत भात न आहे। हीउ सिंधु जॾहिं खां हले थो, दरिया जॾहिं वहे थो, उते सभु जॾहिं वेद लिखजनि था, क़ौमूं उते पैदा थियूं अथनि, क़ौमूं उतां उसरजनि थियूं, क़ौमूं उतां वधनि थियूं। इन क़ौम खे तव्हां रुॻो इहो कयो, ही क़ौम वरी दुनिया खे माना अॻियां करे छॾींदी, ही क़ौम वॾी रिवॉल्यूशनरी थींदी। जीअं साईं जोयो साहिब जो जॾहिं हो न त सेव सिंध, सेव द कॉन्टिनेंट, 46 में त अहिड़ा माण्हू जॾहिं पैदा थिया, माना तव्हां हिन सिंध खे बचायो, तव्हां सम्झो हिन खंड खे बचायो। अॼु हिन खंड जी कहिड़ी वाह छो उन लिखियो त बाबा हिन ख़ते खे तव्हां पूरे खंड खे, एशिया खे, तव्हांजी हिन वक़्तु एशिया तव्हांजो पूरे में पूरो अफ्रीका खां पोइ हींअर 72 सूरत हाल में आहे, जंगियुनि जी हालति में आहे, तव्हां वटि कब्ज़ा था थियनि, तव्हां ॾी था थियनि, छाजे करे त तव्हां हिन सिविलाइज़ेशन खे बचायो। हीअ जेका सिंधु खे तव्हां बचायो त तव्हां ॾिसंदो त तव्हांजी दुनिया बि तव्हांखे पोइ मञंदी, छो त दुनिया ई इतां ई असां खां वठी वई आहे, इतां खां ई दुनिया शुरू थी आहे। बिल्कुलु तव्हां सही चयो त जिथे भाला निकिरनि था, जिथे छुरियूं निकिरनि थियूं, जिथे उहे असां वटि शयूं मिलनि थियूं जेके इंसान ज़ात खे नुक़सानु पहुचाईंदड़ आहिनि, वरी असां जी क़ौम ते जॾहिं नज़र पवे थी उतां फीथो निकितो आहे, उतां ज़िंदगी जो माना हिकिड़ो अॻियां वधण जो रस्तो निकितो आहे। तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त हिन क़ौम खे तव्हां बचायो त हीअ क़ौम ॿुधाईंदी दुनिया खे त दुनिया कीअं अॻियां वधी सघे थी। अच्छा, मां इहो बि ज़रूरु पुछणु चाहींदसि त वाई एडवोकेसी, मतिलबु तव्हां त पहिरीं ॿुधाए चुका हो त बैंकिंग साइड असांजा ब्रदर्स ऐं सभु शयूं हलियूं पिए, पर मूं सोचियो त थोरो डिफरेंट हुजणु खपे। पोइ बि इंस्पिरेशन त कोई पर्सनैलिटीज़ थींदियूं आहिनि। जोया साहिब जी तव्हां ॻाल्हि कई, मोहम्मद इब्राहिम जोया साहिब जी, उन खां अलावा कुझु अहिड़ी पर्सनैलिटीज़ जिन सां तव्हांजी मुलाक़ात रही हुजे, जिन सां तव्हां वेठा हुजो, जिन खां तव्हां सिखियो हुजे, ऐं यस साईं सां छा मुलाक़ातूं रहियूं? मां बेसिकली त चवंदो आहियां त मुंहिंजे घर में ई मुंहिंजो वाल साहिबु मुंहिंजो तमामु वॾो टीचर रहियो आहे, वॾी इंस्पिरेशन मूंखे पंहिंजे वाल साहिबु माशाल्लाह जी माशाल्लाह। उन खां पोइ असांजी फैमिली में डॉक्टर खान मोहम्मद पंवर जेके मास कम्युनिकेशन जा फाउंडर रहिया, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां उन में ॿार जॾहिं वॾो थो थिए त असां जॾहिं उन्हनि खे ॾिठोसीं या उन्हनि खे ॿुधोसीं या उनजी स्ट्रगल माना 13 सालनि में उन्हनि जी महिनत करणु, उहे वधणु ऐं सिंध लाइ एतिरा कमु करणु, या सिंध जे ॻोठनि में झर जंग थर में वञी कैंपूं लॻाइणु ऐं उन्हनि मारूड़नि लाइ कमु करणु, वरी डिस्पाइट ट्यूमर उन्हनि खे हुई, उन्हनि जी तबियत ख़राबु हुजण जे बावजूद बि PhD करणु। त तव्हां ॾिसो इन हिकिड़े ॿार खे जॾहिं उहो वॾो थो थिए त उनजो पीउ या उनजे फैमिली में अहिड़ी वॾियूं पर्सनैलिटीज़, त हिकिड़ी इंस्पिरेशन थिए थी त माना कंहिंजी माना ग़रीबनि जी मदद करणी आहे। माना हिकिड़ो तव्हांखे टारगेट इहो थो मिले त ग़लति खे ग़लति ऐं कंहिंजी समाज खे सुधारण जी, माना समाज सुधारण ॻाल्हियूं तव्हां नंढे हूंदे खां ॿुधो था त समाज खे तब्दील करण जी ॻाल्हियूं असांजे घर में हुजनि। जंहिंखां पोइ मां सम्झंदो आहियां त मूंखे जेको लाहौर वियुसि उते मां अॼु बि कोट कंदो आहियां, रज़ी आब्दी साहिबु हो, 80 इयर्स जो टीचर हो, उन वरी पर्सनैलिटी में पॉज़िटिविटी विधी। माना हिते जीअं स्कूलिंग आहे, या हिते जीअं कॉलेजिस आहे, या हिते जीअं तव्हांखे नोट्स ॾेई छॾींदा आहिनि, या तव्हांखे माना इंग्लिश सेखारण लाइ तव्हांखे चवंदा आहिनि त ग्रामर, नाउन, प्रोनाउन शुरू खां कयो, हीअ कयो, ॿारु प्रेशर में ईंदो आहे। यू कांट इमेजिन त हुते असां वियासीं सिखणु, इंग्लिश ई वियासीं या ॿुधणु वियासीं CSS पढ़णु, उहो चवंदो अंग्रेज़ी मसइलो ई न आहे, का ॻाल्हि ई कोन्हे, तव्हां ॿ लाइनूं लिखी अचो। हू ॿारनि वांगुरु हू सिंधीअ में कोन, असां नंढे हूंदे स्कूलनि में चुकूं कढंदा हुआ, हू हिकिड़ो ॾींहुं छुटी कंदो, ईअं चुकूं कढंदो, वरी उनजे मथां लाइनूं ड्रा कंदो। पोइ हू असांखे कॉन्फिडेंस उन शख़्सियत मां हिकिड़ो त इहो मिलियो। पोइ मूंखे हमेशह इहो रहियो त जिन कुझु माण्हुनि लाइ जीअं बाबा GM से ॻाल्हि कंदो, मां हुन सां मुलाक़ात न थी, पर मां फ़ख़ुरु फील कंदो आहियां ऐं मूंखे ज़ाती तौरु फ़ख़ुरु आहे
ऐं मां लिखंदो बि आहियां त मूंखे जोयो साहिब सां मुंहिंजी मुलाक़ातूं हिकिड़ियूं ज़िंदगीअ में रहियूं ऐं पोइ मूंखे ख़बर पई त जोयो साहिबु इन लती इन जेको पलीजो साहिबु हुनजो बि उस्तादु हो। पोइ मूंखे हिकिड़ी इहा हुई त ऐं मुंहिंजी अलाए कहिड़ी हिकिड़ी सोच थी त जॾहिं 98 इयर्स में जॾहिं हुननि जी उमिरि हुई त हिकिड़ी मतिलबु हुननि जी सालगिरह मल्हाई वई त मां मूं में हिकिड़ी तबियत में आहे त मां चवां पियो त हाणे पूरी सिंध लथी आहे, मां ईअं न वेंदुमि, मां रश में न वेंदुमि। त मुंहिंजी मूं वटि अॼु ॾींहं ताईं रजिस्टर पिया आहिनि, मूं वटि अॼु ॾींहं ताईं हुननि जूं लिखियल ॻाल्हियूं पियूं आहिनि ऐं मां तव्हांजे तवसु सां मां शेयर बि कयां थो त मां जॾहिं उते 98 सालनि में पोइ हिकिड़ो ॾींहुं थियो, ॿिए ॾींहुं थिए, टे ॾींहं ते मां बुके वठी वियुसि गुलनि जो, त मां चयो मां अकेलो थो वञा। पोइ मां दर खड़कायो ऐं मोहसिन मूंखे यादि आहे त उहो निकितो। पोइ मूंखे न को हू मूंखे सुञाणे न को मां सुञाणा, मां चयो मां साईं सां मिलणु आयो आहियां। मां साईं हिकिड़े कमरे में, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो कमरो, हुन में किताब, हाणे इहो इन्फ्लुएंस थो थिए न। माना ॾिसो मां जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि था कयो, मां तारीख़ थो ॻाल्हायां, किताबनि जी ॻाल्हि थो कयां, त मूंखे इन्फ्लुएंस थो ॿुधायां, इंस्पिरेशन थो ॿुधायां त मूंखे कीअं थी मिले अहिड़नि माण्हुनि मां। हाणे मां हुनजे पहिरियां त कमरे में वियुसि त रुॻो किताब हुजनि ऐं दुनिया जी 3 पर्सनैलिटीज़ जी तस्वीर हुजे। जोयो साहिबु ई 98 इहो मिले मुंहिंजे। पोइ मां हुन सां जॾहिं मां चयोमांसि सर मुंहिंजो नालो सुमेर आहे ऐं मां पंहिंजो तारीफ़ करायोमांसि त मां किताब थोरो पढ़ंदो आहियां, पर मुंहिंजा क्वेश्चन्स आहिनि। पोइ मूंखे हुन जहिड़ो एॾो प्यारु मोहबत में धीमे लहजे में हुनजो पॉज़िटिव जेको जेस्चर सभिनी खां पहिरियां त मूंखे ईअं थियो। ॿी जेका ॻाल्हि त मां हुननि खां न क्यूरीज़ करणु शुरू कई। त तव्हां ही चवंदा आहियो, पोइ हिन में हीअं थियणो आहे, मज़हबी क्यूरी कई मां। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजी बि हिकिड़ो ॿार आहे न, मज़हबी हिन समाज मां निकितासीं त मूं रिलीजियस जेके थाट्स या कुझु क्वेश्चन कया, ई कया, त मां अॼु ॾींहं ताईं सम्झां थो त जीअं डॉक्टर दवा ॾींदो आहे न, मूंखे हुन दवा ॾिनी। ऐं जीअं मां हुनखे मूंखे को ईअं छिड़ब या मूं ते इम्पोज़ बि न कयईं। वॾे में वॾी ॻाल्हि त मां ग्रेट माण्हू उहे छो आहिनि, ग्रेटेस्ट उहे छो आहिनि, छाजे करे त हू पंहिंजी थाट इम्पोज़ कोन कंदा हुआ। मूंखे जॾहिं हुन सां ॻाल्हाइणु मूं जॾहिं शुरू कयो, मां चयोमांसि अच्छा, पोइ हुन कहिड़े धीमे लहजे में चई तव्हांजो नालो सुमेर आहे, सुमेर नालो तव्हांजो ॾाढो सुठो आहे। मूंखे आई स्टिल रिमेंबर हिज वर्ड्स। ऐं तव्हां किताबु पढ़ंदा आहियो, ठीकु आहे, तव्हां ही किताबु लिखो। तव्हां मूंखे किताबु रिचर्ड डॉकिंस जा 2-3 किताब ॿुधाई, मूंखे राइज़ एंड फॉल ऑफ ग्रेट एम्पायर्स पॉल एफ कैनेडी जो ॿुधाई, ऐं कुझु ॿिया किताब ॿुधाई। पोइ वरी चई त तव्हां मतिलबु सिंधी किताब, मां चयोमांसि मां सिंधी किताब न पढ़ंदो आहियां एतिरा, ऐं तई न तव्हां सिंधी पढ़ो, त 2-3 किताब उहे ॿुधाई। अच्छा, हाणे मूं में वरी इहा आदत आहे त मूंखे या त ओॾीमहिल कुझु हो, मूं चयो यार जेको 99-98 सालनि जो माण्हू आहे न, उहो उनजी ज़बान जा जेके लिखियल लफ़्ज़ आहिनि उहे 99 सालनि जा आहिनि। इन करे इहे कॾहिं बि मूंखां विसरी सघनि था। पोइ मां किताबु उन में रजिस्टर में लिखंदो हुयुसि। पोइ वरी सॼो साल न मिलंदो हुउमि, वरी 99 सालनि में, वरी 101 में, त मूंखे अॼु ॾींहं ताईं हुननि जा लिखियल आहिनि। पोइ मां हुननि खां पुछंदो हुउमि त सर तव्हांजी छाजे करे त MN रॉय या गांधी या हुनजी स्ट्रगल एतिरो हूंदो। पोइ मां चवंदोमांसि सर तव्हांजी पर्सनैलिटी फेवरेट एतिरो तव्हांजो कयो आहे, त चवंदो त GM सैयद। त मां चवंदोमांसि सर वाए GM सैयद, त हुननि जो जवाबु हूंदो त हू पॉज़िटिव हो, रिएक्शनरी न हो, रेशनल हो। तव्हां बि पॉज़िटिव थियो, रिएक्शनरी न थियो, रेशनल थियो, पॉज़िटिव थियो, हू पॉज़िटिव माण्हू हो। त मूंखे ॾिसो इहे ॻाल्हियूं अॼु ॾींहं ताईं मुंहिंजे ज़हन में भाइब आहिनि। त मुंहिंजी जोयो साहिब सां मुलाक़ात खां पोइ मुंहिंजी पर्सनैलिटी में, मुंहिंजी थाट्स में, मूं किताब उहे पढ़िया जो जीअं न हुन जीअं दवा ॾिनी, मां गोरी खाधी ऐं हुन मुंहिंजे ज़हन जा हिकिड़ा नया हिकिड़ा जेके बाब खोले छॾिया। त मां पंहिंजे इन सफ़र में जोयो साहिब जो बि तमामु घणो मुंहिंजी जेका हिन महिल ताईं जेका स्ट्रगल या माण्हुनि लाइ या जेका बि कयां थो, त मुंहिंजे वालिद साहिब लाइ या मुंहिंजे हुन टीचर्स लाइ, ऐं मां चवां थो जोयो साहिब जो हुन में वॾो वरी कॉन्ट्रीब्यूशन रही आहे। बहितरीन ॿुधी करे बि ॾाढो सुठो लॻो ऐं फ़ख़्र बि महसूसु थिए पियो। अच्छा, मां इहो बि पुछणु चाहींदमि तव्हां खां त उस्तादनि जो ज़िंदगी में केतिरो अहम रोल थिए थो। असां त इहे बि ॾिठो आहे, काफ़ी अहिड़ा नौजवान जेके रस्ता ॻोल्हींदे भटकी वेंदा आहिनि, उन्हनि खे पंहिंजी मंज़िल न मिलंदी आहे। कुझु पॉज़िटिव माण्हुनि जो ज़िंदगी में रहणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे, कुझु अहिड़ा साथी ॾाढा ज़रूरी हूंदा आहिनि जेके हर क़दम ते साथ निभाइनि। जी प्लीज़। उस्ताद मां सोचींदो आहियां त ख़ुशनसीबी हूंदी आहे जंहिंखे सुठा उस्ताद मिलंदा आहिनि। ऐं मां बेसिकली इहो सोचींदो आहियां त तव्हांजा पहिरियां उस्ताद तव्हांजा वालिदेन आहिनि। वालिदेन ॾिसो कॾहिं बि पंहिंजे
औलाद लाइ ग़लति न सोचींदा आहिनि। मतिलबु तव्हां लाइ उहो वॾे में वॾो उस्तादु त तव्हांजो वालिद साहिबु थिए थो, तव्हांजी वालिदा थिए थी, छो त हू तव्हां लाइ ग़लति न सोचींदा, तव्हांखे जेके सम्झाईंदा हीअ न कर, हीअ न कर, पढ़, अॻियां वधि, माना दुनिया जी पहिरियूं हस्तियूं आहिनि जेके तव्हांजे तरक़ीअ में ख़ुशियूं थींदियूं। ॿियो केरु थिए न थिए, पर वालिद ऐं वालिदेन जेको आहे न उहे तव्हांजी तरक़ीअ में उहो पहिरियों उस्ताद ई हुओ। त इहा ख़ुशनसीबी थींदी आहे त तव्हांखे वालिदेन जॾहिं तव्हांखे पढ़ियल लिखियल समाज जा हिकिड़ा बाशऊर उहे तव्हांखे अहिड़े घराणे में हुजनि, पोइ समाज में तव्हांखे कहिड़ा उस्ताद था मिलनि। उस्ताद पोइ तव्हांखे मिलणु असां वटि बेसिकली असां वटि समाज में मौलवी हज़रात बि थींदा आहिनि या ॿिया उस्ताद मञिया वेंदा आहिनि या कॉलेज जा टीचर थींदा आहिनि। इन्फ्लुएंस इंस्पिरेशन थींदी आहे, पर असां इहो न सोचींदा आहियूं त हुन में पंहिंजी छा आहे। पोइ असांखे दग या वॾो को अहिड़ो उस्ताद न मिली सघंदो आहे, ऐं या त पोइ असां किन मुर्शिदनि जे पोयां, छो त इंसान आहे न कंहिंजे हू चवंदो आहे त किथां न किथां मूंखे कुझु मिले। असां में हिकिड़ी उञ हूंदी आहे, इहा हर इंसान में हूंदी आहे। पोइ किथां न किथां हू चवंदो आहे मूंखे इहा पूरी थिए। पोइ केरु किताबनि मां, हाणे असां वटि जेका बदकिस्मती आहे, किताब वॾो उस्ताद थी सघे थो। किताब असांजी समाज में किताब सां उहा न आहे। ॾिसो तव्हां चाइना में तव्हां हींअर बि तव्हां गूगल ॾिसो त जिते तव्हांजो बॉलीवुड मॉल जेतिरो अथव न, ओतिरा त उते किताब घर आहिनि। असां वटि मॉल्स एतिरा आहिनि, असां वटि हाइपर कपिड़नि जा आहिनि, असां वटि जीअं चइबो आहे त जूतनि जे लाइ माना शीशनि में जूता पिया आहिनि, किताब पट ते पिया हूंदा। त इहा थॉट चेंज करणी आहे। तव्हां चओ था उस्ताद भले न मिले न, पर जंहिंखे किताब मिली वियो न त पोइ तव्हांखे उस्ताद जी बि ज़रूरत न मिले। तव्हांखे लाइब्रेरीज़ हुजनि, हिते लाइब्रेरी हिकिड़ी पई आहे जंहिंमें हज़ारे माण्हू रुगो गेट खुले थो भॼनि था। न त तव्हां ॾिसो हर पाड़े में 5 मस्जिदूं त ज़रूरु हूंदियूं न, अॻियां आस पास जे, पर उन ई पाड़े में जेकॾहिं 5 या 3 या 2 नंढड़ियूं लाइब्रेरीज़ हुजनि न, नंढियूं लाइब्रेरीज़ बि कमरनि जेतिरियूं बि लाइब्रेरी हुजनि न, त हीउ जेको समाज आहे न एतिरो चेंज थी वञे जो हीउ उस्ताद पाण पैदा करे, हीउ उस्ताद इदारा पाण पैदा करे, त किताब मुंहिंजे ख़्याल में वॾो उस्ताद थी सघे थो। बहितरीन। लाइब्रेरीज़ में केतिरो वक़्तु तव्हांजो गुज़रियो आहे, या तव्हांजो कमरो ई लाइब्रेरी आहे, कमरे खे लाइब्रेरी बणाए छॾियो आहे? मूंखे पंहिंजा दोस्त, मुंहिंजा हक़ीक़त आहे त पहिरियां त खणी एतिरो, पर जॾहिं खां किताबनि सां माना इश्क मां ज़रूरु चवंदो आहियां, त मां पंहिंजे दोस्तनि खे चवंदो आहियां मुंहिंजी गर्लफ्रेंड्स आहिनि, छाजे करे त पोइ मुंहिंजो घणो वक़्तु मां केस हलाए बि करे लाइब्रेरी हलियो वेंदो आहियां। मां बार में आख़िर में वेंदो आहियां जॾहिं आख़िरी कलाकु हूंदो आहे कचहरी करणु, छाजे करे मां केस हलाए या जंहिं ॾींहुं केस न हूंदो मां सुबुह खां लाइब्रेरी हलियो वेंदुमि। पोइ मां बुक्स पंहिंजा उहे वठंदुमि, लॉ जा बुक पढ़ंदुमि, दुनिया जा बुक पढ़ंदुमि, नॉवल बि हूंदा। पोइ मुंहिंजो मोस्टली घणो वक़्तु लाइब्रेरी में गुज़र, ऐं आई लव टू सिट देयर। मूंखे ॾाढो सुकून ईंदो आहे। मां घणनि माण्हुनि में माना बेसिकली मां स्पूकी आहियां, मां माना टॉकेटिव आहियां, मां ॻाल्हाईंदुमि, पर मां चाहींदो आहियां त जेको टाइम मूंखे ॻाल्हाइण जो मां उहो नहीं ॻाल्हायां, बाक़ी मुंहिंजो टाइम मां पंहिंजे किताबनि सां रहां। या मां पोइ घर वेंदुमि त उते बि आराम करे वॉक करे वरी राति जो मां पंहिंजो किताब मुंहिंजे बेड ते या मुंहिंजे माना ईअं किताब मुंहिंजे सुम्हण जे साइड ते पिया हूंदा आहिनि। पोइ मुख़्तलिफ़ किताब मूंखे मुख़्तलिफ़ टॉपिकनि सां डिफरेंट किताब, जीअं मूं ॿुधायो त हींअर युवाल नूह हरीरी जेको आहे दुनिया जो मां थो चाहियां हिन वक़्तु ज़िंदा माना मौजूदा दौर जो वॾे में वॾो माइंड आहे। अहिड़ा उन्हनि जा किताब पढ़णु खपनि। रिसेंट हुनजो किताब आयो एग्ज़ैक्टली, त हाणे असां अहिड़ा किताब उन जा पढ़णु खपनि। उन खां अॻु में हुनजो किताब आयल आहे। अच्छा, नेक्सस तव्हां कंप्लीट कयो आहे? हा हा हा, या विच विच ताईं पहुता? न न न न, मां छा थियो जो नेक्सस वाहिद किताब, जी 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 प्लीज़ तव्हां प्लीज़ कंप्लीट कयो। वाहिद किताब जेको आहे, मां पायरेटेड किताब न वठंदो आहियां, या मां चवंदो आहियां त अचे किताब पोइ हुनजी ओरिजिनल कॉपी वठंदो आहियां। नेक्स्ट त 3 महीना पहिरियां 2 महीना पहिरियां हुनजो पायरेटेड मां पहिरियां ई घुराए छॾियो। त पोइ जेसि ताईं अचे त मूंखे हुनजो छा आहे त युवाल हरीरी जी मूं वटि लिस्ट आहे, पालो कोलो जो किताबनि जी मूं वटि लिस्ट हूंदी आहे, के राइटर्स दुनिया जा। माना पोइ मां चवंदो आहियां त इन्हनि जी जीअं ईंदा आहिनि त मां वठण जी कंदो आहियां। ऐं आई वॉज़ अमेज़्ड हिन दफ़े वरी एॾो बहितरीनु किताब, हिन दफ़े वरी हुन एतिरो सुठो लिखियो आहे। ऐं अच्छा, थोरो जेकॾहिं नेक्सस खे समराइज़ कंदव त कीअं कंदव, कीअं सम्झाईंदव असांखे, असांजे तमामु व्यूअर्स खे, असांजे ॾिसंदड़नि खे? नेक्सस में बेसिकली त मूं हिननि में नोट कयो त हू चए थो त जेका इंफॉर्मेशन जेका AI थी थिए इन जी डिस्ट्रक्शन घणी ॿुधाई अथई।
त जेकॾहिं माना तव्हां जेकॾहिं हिनखे कंट्रोल न कयो, इन जा फ़ाइदा ॿुधाया अथई त केतिरा आहिनि AI में, तव्हांजो हर कमु अॻियां हली, ॾिसो न तव्हांजी जॉब्स वग़ैरह सभु AI कंदो, टीचिंग वीचिंग ही सभु जेको बि सिस्टम अॻियां AI कंदो, पर हू ॿुधाए थो त इन जेको नेक्सस आहे इनखे AI में जेका AI आहे उहा तव्हांजी जेकॾहिं उनखे कंट्रोल न कयुव त डिस्ट्रक्शन कंदो। कीअं डिस्ट्रक्शन कंदो त हुन वरी मिसाल ॾिना आहिनि, मिसाल कीअं ॾिना अथई शुरू थ्रू आउट माना प्रीवियस हिस्ट्री खां, त पहिरियां इंफॉर्मेशन कबूतर जे थ्रू ईंदी, पोइ कबूतर खे तव्हां रॉन्ग इंफॉर्मेशन को लिखी ॾेई छॾियो, पोइ वरी जेकॾहिं मज़हबी बि तव्हांखे इंफॉर्मेशन जेकॾहिं उन में अचे थी त किताबनि ते लिखियलु आहे, पर माण्हुनि जेकॾहिं उनखे पंहिंजो 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 मज़हबी जेकॾहिं कंदो वियो, पंहिंजी थाट ॾींदो वियो त डिस्ट्रक्शन थी। ऐं वरी ईअं ई पॉलिटिकल बि जेकॾहिं इंसानियत जो बि जितां थियो, तव्हांजी पहिरियां त इंसान जी भलाई हुई, पर वरी उनखे माण्हुनि जी डिफरेंट थॉट में करे करे इंफॉर्मेशन रॉन्ग इंफॉर्मेशन बि, त हुन नेक्सिस खे ॿुधायो आहे त रॉन्ग इंफॉर्मेशन हिन महिल ताईं जेतिरी बि असां वटि पहुती आहे उन तबाही कई आहे। ही जेके न्यूक्लियर वार हुजे, दुनिया में जंगियूं हुजनि, या दुनिया जी जेका तबाही आहे उहा रॉन्ग इंफॉर्मेशन माना ग़लति जेका इंफॉर्मेशन आहे तव्हां ते पहुती वई आहे उन जे करे थी आहे। इन करे त हिन खे कंट्रोल करे पॉज़िटिव में आणिजे, हिन खे रिवॉल्यूशनरी कजे, हिन में साइंटिफिक रिवॉल्यूशन आणिजे, हिन में मेडिकल में रिवॉल्यूशन आणिजे, हिन में नयूं नयूं ईजादूं कजनि। मिसाल कोविड जो हिन जो ॾेखारियो त बाबा अहिड़ियूं इंफॉर्मेशन थियनि थियूं, दुनिया में अहिड़ियूं के बीमारियूं थियनि थियूं त तव्हां AI खां पुछी सघो था, पर मेन खां जेकॾहिं तव्हां खां इहो वधी वियो, तव्हांजे ह्यूमन माइंड खां बि अनकंट्रोलेबल थी वियो त ही तमामु डिस्ट्रक्टिव थी सघे थो। त नेक्सिस जो इन दफ़े माना इहो माना ॿुधायो आहे। सही सही, मतलब फ्यूचर वर्ल्ड ते ॻाल्हायो आहे। हा हा सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। वधीक ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे जारी कयूं था, पर वक़्तु थी वियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक वठूं था व्यूअर्स, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हली रहियो आहे। अच्छा, काफ़ी सारी कॉल्स बि अचनि पियूं, पर मां चाहियां पई त विच में मां इंटरप्ट न करियां ऐं ॻाल्हि जेका आहे उहा तव्हां ताईं पहुचे, छो त जॾहिं ब्रेक कंदा आहियूं न विच ते वरी पोइ उहा कड़ी जोड़णु थोरो मुश्किल थी वेंदो आहे। सो जॾहिं प्रोग्राम इन तरह हलंदो आहे त मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे, यूज़फुल, हिकिड़ो इंफॉर्मेटिव प्रोग्राम अवां ताईं ज़रूरु पहुचंदो आहे। सुमेर ज़मा साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, पाण एडवोकेट आहिनि, हाई कोर्ट जा, कराची में हिन वक़्तु प्रैक्टिस करे रहिया आहिनि ऐं तमामु खोड़ सारा केसिस जेको आहे सो उन्हनि जे अंडर में आहिनि। मां इहो बि ज़रूरु तव्हां खां ॼाणणु चाहींदमि त असांजो जेको शाइर आहे, असांजो जेको अदीब आहे, मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि जो यकीनन हिकिड़ो पंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन हिकिड़ी ज़रूरु थिए थी। इंडिविजुअल कॉन्ट्रीब्यूशन ज़रूरु हर माण्हू जी हूंदी आहे, पर जेके लीडिंग पर्सन्स हूंदा आहिनि उन्हनि जी जेका कॉन्ट्रीब्यूशन हूंदी आहे उहा ॻणण जहिड़ी हूंदी आहे। त हिन टाइम में स्पेशली जेके पोयां ॾींहं गुज़रिया आहिनि, तव्हां कीअं ॾिठो आहे सभिनीनि जी कॉन्ट्रीब्यूशन खे? हिन वक़्तु सिंध में मां सोचींदो आहियां त जेको अदीबनि जो, शाइरनि जो रोल हुजणु घुरिजे, जी जी, उहो घटि आहे। समाज में, सोसाइटीअ में, दुनिया में शाइरनि जो, अदीबनि जो, इवन सिंध में बि ॾिसो तव्हां 60-70s में ही जेके तव्हांजो रिवॉल्यूशनरी तहरीकूं आहिनि, जेके तव्हां 1 यूनिट ॿुधायो, उन में हुजायो त शेख अयाज़ या सिराज या इवन असांजा हिस्टोरियन उहे ॾींहं उहे शींहं जहिड़ा किताब लिखण वारा, जेके सांघड़ किताब जहिड़ा लिखण वारा माण्हू हिस्टोरियन बि न आहिनि, शाइर बि न आहिनि, अदीब बि न आहिनि। हाणे उन जो वॾे में वॾो जेको रीज़न थो थिए त असां वटि हुकूमत या ताक़तवर धुरियूं उहे उन्हनि जे हवाले थी वञनि। मिसाल माना हर दौर में, इहो को हिन दौर जी ॻाल्हि न आहे, मुग़लनि जे दौर में दरबारी हूंदा आहिनि, पोइ शाइर उनजा क़सीदा कंदा आहिनि, अदीब पिया उन्हनि जे बारे में लिखंदा आहिनि, पर अदीबनि शाइरनि जो इहो कमु न आहे। अदीबनि शाइरनि जी त उहो ॿुधाए त हीउ जेको वेठो आहे बादशाह सलामत, इहो बादशाह सलामत माण्हुनि जे रत करे पोइ हिते वेठो आहे, इहो हिते छो वेठो आहे, विकाऊ न हुजनि। त अहिड़ा जेके अदीब जॾहिं जंहिं सोसाइटीअ में, असांजे सिंध में अहिड़ा माण्हू पैदा थिया, हाणे जेको आहे घटि आहिनि, माना घटि माण्हू आहिनि ॻणण जेतिरा,
त असां वटि इहो ख़्यालु आहे अदीबनि जो शाइरनि जो हिकिड़ो ख़्यालु आहे, पर पॉज़िटिव इहा ॻाल्हि आहे त वरी जॾहिं उहे जॾहिं लिखनि था, उहे जॾहिं चवनि था, उहे जॾहिं ॻाल्हाइनि था त क़ौम वरी बि उन्हनि खे ॿुधे थी। तव्हां ॾिसो अञा क़ौम उन्हनि मां होप करे थी, अञा क़ौम जी उन्हनि मां उमेद आहे, पर तव्हां छो अञा ताईं अयाज़ पियो ॻाइजे, छो अञा ताईं असां लतीफ़ पिया ॻायूं, छो न अहिड़ो माण्हू अञा ताईं असां वटि अहिड़ा ॿिया पैदा थिया आहिनि या 99 में असांजा छो न पैदा थिया आहिनि। हा, हिकु ॿ पैदा थिया आहिनि जेके ॻाईंदा, पर असां वटि रिसेंट जेके टाइम्स में पोइ इन जो रीज़न छा आहे? इन जो रीज़न इहो आहे त असां वटि ॿी ॻाल्हि त ॾिसो न, ही असां इंसान या समाज हिकिड़े बाग़ वांगुरु हूंदो आहे। बाग़ में गुल हूंदा आहिनि, डिफरेंट गुल हूंदा आहिनि, उन्हनि खे पाणी ॾिबो आहे, उन्हनि खे उस खपंदी आहे, उन्हनि खे तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, पोइ उनखे टेम्परेचर मिलंदो आहे, पोइ उनखे पाणी खपे, तॾहिं वञी गुल या अहिड़ो बाग़ पैदा थींदो आहे। त असां वटि हिकिड़ो त तकलीफ़ूं बि असांखे राज़ी न आहियूं, ॿियो त असांखे पाणी बि कोन मिले, ॿियो त असांखे को टेम्परेचर ते वेहण जी आदत कोन्हे। असां हींअर सुखनि जा खपनि था, असांखे जल्दी तरक़ी करणी आहे, असांखे पैसो हुजे, पावर हुजे, लग्ज़री हुजे। पोइ हाणे लग्ज़री लाइफ जॾहिं मिलंदी न त पोइ उन में लग्ज़री लाइफ में घटि अहिड़ा माण्हू हूंदा जेके हीअं के पैदा थियनि, या छो त हुननि जो जेको ब्रॉटअप हूंदो आहे उहो तकलीफ़ुनि वारो हूंदो ई न आहे। उन्हनि खे हिकिड़ी जीअं गोल्डन स्पून जेको पैदा थिए त पोइ इहे तकलीफ़ुनि मां वॾा वॾा ज़हन तकलीफ़ुनि मां पैदा थींदा आहिनि, छाजे करे त उहे हार्श रियलिटीज़ खे ॾिसंदा आहिनि, तल्ख़ हक़ीक़तुनि जी ज़िंदगी ॾिसंदा आहिनि, पोइ हू पंहिंजे लिखणनि में हू सिर्फ़ु तल्ख़ हक़ीक़तूं ज़ाहिर कंदा आहिनि। हींअर जेका नोबल प्राइज़ आई थिंक कोरिया जी या माई उनखे मिलियो आहे, त हुन उहा त सिर्फ़ु जंगियुनि ते हुन लिखियो त कोरिया में कीअं ज़ुल्म लॻो पियो, या उनखे थाट्स हुन ॾिनियूं त हुनजी लिखणियुनि में अहिड़ियूं अची वियूं। हा, बेसिकली असां बि हालत जंग में आहियूं, असां बि दुनिया जे इन्हनि हालतुनि में जंग में आहियूं, पर असां वटि जेको शाइर ऐं अदीब जो रोल आहे जेको हुजणु खपे, मां सम्झां थो उहो न आहे। सही सही, बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। अच्छा, असां जॾहिं रूट्स जी ॻाल्हि कयूं था न, असांजे मुआशिरे में कॾहिं वञी करे उहो ॿार हिकिड़ी उमिरि खां पोइ कॉन्ट्रीब्यूशन पंहिंजी ॾींदो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे जीअं तव्हां चयो न त पाणी जी बि घुर्ज हूंदी आहे, उन टेम्परेचर जी बि घुर्ज हूंदी आहे, उन देखभाल जी बि घुर्ज हूंदी आहे। त एजुकेशन जी ॻाल्हि त बाद में, पर घर जो माहौल कीअं हुजणु खपे, ॿार खे कहिड़ी तरह उनजी पालना हुजणु खपे त बहितर ज़हन पैदा थी सघे। पहिरियों स्कूली ॿार जो घर थो थिए, हा, माउ जी गंज थिए थी, घर पहिरियों जेको आहे। मां तव्हांखे ॿुधायां थो त मां हाणे जॾहिं तव्हांजे ॻाल्हि कई, मां उनजी जवाबु थो ॾियां त मां हींअर प्रोटेस्ट में हुउसि 12 ॾींहं, केतिरियूं तकलीफ़ूं आयूं हूंदियूं, केतिरियूं तकलीफ़ूं सोचियूं हूंदियूं, पर मां तव्हांखे रिसेंट मां तव्हांखे सच थो ॿुधायां त मां पंहिंजो लिखियो हो त मुंहिंजे वाल साहब खे ज़ाहिर ॻाल्हि आहे मां पुछंदो हुउसि फ़ोन करे, त ॿिए ॾींहं ते त मुंहिंजे वाल साहब मूंखे फ़ोन ते चयो त वापसि न अचिजे, तव्हां अञा तकलीफ़ूं न ॾिठियूं आहिनि, ॿिए ॾींहं ते थो चवे। ऐं मूंसां माना ईअं कचहरी कंदे चई त जेकॾहिं शहादत थिए त पहिरियों शहीद तूं थिएजांइ, फतह नसीब थिए त आख़िरी तूं उतां उथिजांइ। ही छा आहे? पोइ हाणे तव्हां सोचो मूंखे छा उते थाट आई त मां भॼां कीअं? मां त पंहिंजे पीउ जो पुटु पोइ न, माना मूंखे ईअं लॻंदो, ऐं मुंहिंजे पीउ जी पोयां छा थींदी त मां जॾहिं विच में निकिरी आयुसि। मां लिटरली मुंहिंजा दोस्त केतिरा हुआ जेके विया हलिया, मां अकेलो रहियुसि, पर मां न पियो आयुसि, छाजे करे त मुंहिंजे पीउ जो मूंखे चई वेठो आहे त शहादत थिए त पहिरियां तूं शहीद थिजांइ, पहिरियों तूं शहीद थिजांइ। इन जो जवाबु आहे त तव्हांखे पंहिंजे घर जो ट्रेनिंग छा थी मिले, ॿार खे ट्रेनिंग छा था ॾियो, माउ पीउ ॿार खे छा थो सम्झाए। माउ पीउ चई छॾे बाबा तोखे वञिणो आहे, लंडन वञिणो आहे, सुभाणे तोखे पढ़ाई करे ॿाहिरि मुल्क छॾिणो आहे, नंढे हूंदे ॿार उन में लॻो पियो हूंदो, हू चवंदो हीअं कीअं बि करे, इवन इधर हुकार क्रूक, छो त माउ पीउ बि उन में लॻो पियो हूंदो, पैसा गॾु कंदो पियो, वीज़ा गॾु कंदो पियो, हुनखे चवंदो त बसि कीअं बि करे बसि हेॾां निकिरणो। पर के माउ पीउ चवंदा आहिनि त तोखे हिन सोसाइटी लाइ कुझु करिणो आहे, तोखे असांजो विरसो संभालणो आहे, तोखे असांजी अॻियां ॻाल्हि करणी आहे। मां तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजे वाल साहब चयो त जॾहिं 1 यूनिट में मां 60 साल पहिरियां 50 साल पहिरियां मां इन ई सखर जेल में हुउसि, मां इन में जॾहिं टुटो 1 यूनिट त पोइ असां आज़ादु थियासीं, त उन वक़्तु उन जा वॾा वॾा जेके लीडर हुआ त उहे उन सां गॾु जेल में हुआ,
चई मुंहिंजे लाइ इहा ई फतह आहे त अॼु उन्हनि जो औलाद को बि रेज़िस्ट में न आहे, उहे पंहिंजे उहे माण्हू जॾहिं लीड में हुआ त ठीकु आहे, पर मुंहिंजो पुट बि मुंहिंजो विरसो इहो आहे त मुंहिंजो पुटु अॼु बि सिंध लाइ बीठो आहे, मुंहिंजो पुटु अॼु बि रोड ते आहे, मुंहिंजो पुटु अॼु बि समाज लाइ विढ़े थो। दैट मीन्स त मुंहिंजी जेका आहे मां जीअं पियो, ॿियनि जा पुट जेका न आहिनि त मूंखे इन ॻाल्हि ते वधि में वधि मुंहिंजो वाल साहब खे तमामु घणो फ़ख़ुरु थियो आहे। हाणे इहा आहे ट्रेनिंग घर जी। अच्छा, ख़ूबसूरत ॻाल्हि इहा आहे त वरी तव्हांखे जेको आहे न रिस्पॉन्स बि मिलियो आहे, माण्हुनि लिखियो बि आहे, तव्हांजे फादर जो ज़िक्र बि कयो अथऊं, ऐं वरी अव्हांजी कोशिशि ऐं महिनत ते बि उन्हनि लिखियो आहे। केतिरी ख़ुशी थी, केतिरो फ़ख़्रु महसूसु थियो, थोरो पंहिंजूं फीलिंग्स बि ॿुधाइजो। मां इन खे चवंदो आहियां अनइमेजिनेबल, तव्हां इमेजिन ई न करे सघंदा आहियो जॾहिं, पर पोइ मां बार बार हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु लिखां थो त इहे मोहबतूं सिंधूअ लाइ आहिनि, इहे मोहबतूं दरिया जूं आहिनि, इहे मोहबतूं हिन पाणीअ जूं आहिनि। मुंहिंजो को बि हिते को ॿियो बि करे वञे, केरु ॿियो करे अलाह साईं हुनखे इज़त ॾिए। जॾहिं मां चवंदो आहियां त तव्हां काज़ लाइ कंदा आहियो, क़ौम लाइ कंदा आहियो, कंहिं रीज़न ऐं मक़सद लाइ कंदा आहियो न, त हीअ सभु इज़तूं मूंखे जेके बि मिलनि पियूं त मूंखे हाणे त मां कल्ह खां मूंखे केतिरनि माण्हुनि लिखियो आहे त मां इहो लिखियो त पोइ मुंहिंजे लाइ इहे 11 ॾींहं त मूंखे ख़बर ई न हुई, त पोइ त मां 11 ॾींहं त छा, मां त 11 महीना बि उते रहां, मूंखे त इहा ख़बर ई न हुई त एॾी इज़त थी मिले। सिंधी माण्हू एतिरी मोहबत थो करे, सिंधी माण्हू एतिरो रिस्पॉन्स थो ॾिए, सिंधी माण्हू एतिरो पोइ लव थो करे। तव्हांखे माण्हू था लिखनि सिंध जो हीरो, तव्हां सोचे सघो था त जिते तव्हां राजा ॾाहर हुजे, जिते मखदूम बिलाल हुजे, जिते सूर्य बादशाह हुजे, जिते झोक जो हुजे, त असां त सिंध जा हीरो इहे ॾिठा आहिनि न, जिते GM सैद हुजे, जिते इब्राहिम जोयो हुजे, जिते पली जो हुते, उते तव्हांखे केरु चए थो सिंध जो हीरो, त मां त उन जे माना ज़ीरो बराबरि बि कमु न कयो हूंदो, मां त का तकलीफ़ बि कोन ॾिठी आहे। पर हिकिड़ी जेकॾहिं क़ौम चए थी त मुंहिंजे लाइ मां उन्हनि खे किथे किथे मां इमोशनल थी वियुसि, मुंहिंजे लाइ त इहा वॾी इमोशनल ॻाल्हि आहे। कंहिं लिखियो त असांजी, छो त मूंखे पेरनि में हुते लिफूं थियूं, मूंखे सूरु थियो, ऐं मां हुते हुयुसि त ट्यूब वठी आया माण्हू, मूंखे ज़रूरत बि कोन्हे, लही वियो, पर माण्हू ट्यूब त एतिरी मोहबत था कनि त यार सुमेर खे शायदि ईअं थियो आहे, तकलीफ़ थी आहे, त तव्हां हिन क़ौम लाइ या हिन लाइ थोरो बि कयो न, ही क़ौम तव्हांखे अखियुनि खां मथे रखण वारी आहे, ही उहा क़ौम आहे। ऐं पर तव्हां जॾहिं हिनखे धोखो ॾियो न, ही क़ौम इहा अथव तव्हांखे ज़मीन जे हेठि करे बि तव्हांखे अॻियां हली वेंदी, छाजे करे त तव्हांखे ही क़ौम पोइ, छो त ही सदियुनि जा धोखा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, वेसाघातियूं मां चवंदी आहियां, वेसाघातियूं तमामु घणियूं आहिनि, लिस्ट तमामु वॾी आहे, बट वरी बि मां इहो पंहिंजे प्रोग्राम में काफ़ी दफ़ा चयो आहे, वरी बि चवंदसि त कुझु न हुजण खां कुझु हुजणु ॾाढो बहितर हूंदो आहे। सो इहो थींदे ॾिठोसीं त ॾाढी ख़ुशी थी। अच्छा, मां डिफरेंट इशूज़ खे तव्हां ॾिसंदा रहिया आहियो, मां उन्हनि ते बि ज़रूरु ॻाल्हाइणु चाहींदमि। असां वटि असांजी जेका क़ौम आहे, उनजो ॿोली ते तकरार न आहे, उनजो माण्हुनि ते तकरार न आहे, वेलकमिंग रही आहे, उनजो मज़हबनि ते को तकरार न आहे, त हीअ जेके डिफरेंट इशूज़ थींदा आहिनि दुनिया में, ऐं वरी जॾहिं असां पंहिंजी क़ौम खे ॾिसंदा आहियूं त ॾाढी पीसफुल आहे, पुरअमन आहे, असां वटि हरूभरू जा इन तरह के केसिस कोन थींदा आहिनि, को रेयर को केस थी थो वञे, इन तमामु साइट्स खे कीअं ॾिठो अथव? मूं तव्हांखे इहो ई पहिरियां ई असां अर्ज़ु कयोसीं त हीअ जेका सिविलाइज़ेशन आहे न दुनिया जी, 3-4 सिविलाइज़ेशनूं, जंहिंमें असांजी सिविलाइज़ेशन सभिनी खां ओल्डेस्ट सिविलाइज़ेशन आहे। दुनिया जा सभु मज़हब हिते पैदा थिया, दुनिया जूं सभु आइडियोलॉजीज़ हिते पैदा थियल अथव। हाणे ही क्रेडल ऑफ सिविलाइज़ेशन आहे, हिकिड़ी राइटर जो इहो कोट आहे त ही दुनिया जी तहज़ीबुनि जी माउ आहे, दुनिया जी तहज़ीबुनि जो पींघो आहे। हाणे इन पींघे में ही सभिनी खे समाए थी छॾे। इन जो रीसेंट मिसाल इहो ई आहे त तव्हां ॾिसो हिन तहरीक में, ही जेका हेॾी वॾी तहरीक आहे, हिन तहरीक में हीरो वॾे में वॾो केरु रहियो, उहो वड़ाए खे ॾिनो अथनि। सिंधी माण्हू हुन जा हथ था चुमनि, हू को सिंधी आहे न, पर हू सिंध लाइ कयो थो त इते को नॉन मुस्लिम बि हुजे हा, हुनजो को सिंधी माण्हू मज़हबनि खां, ज़ातियुनि खां, कलर खां, ही जेका दुनिया जी ह्यूमन जी असुल जेका हुनजी साइकोलॉजी आहे, उहा सिंधी माण्हू जी अथव। माना कास्ट ॾिसो न, अंग्रेज़नि में तव्हांखे इहे त हाणे वञी 70-80 खां पोइ ॾहाकनि खां पोइ कारनि खे राइट्स मिलिया आहिनि, न त बस में सफ़र न करे सघंदा हुआ, गॾिजी वेही न सघंदा, ऑफिसुनि में न करे सघंदा, ग़ुलामनि जी हिकिड़ी तारीख़ आहे, हुननि खे ग़ुलाम। पर
तव्हां सिंधी में कॾहिं तारीख़ में ॿुधायो त ही ग़ुलाम रहिया हुजनि या असां भेदभाव कयो हुजे कलर जे स्किन ते, नेवर। इन करे हिन पूरी तहरीक में उन वड़ाइत साहब जो जेकॾहिं कयो अथनि त इहो न ॾिठो अथनि त हू सिंधी थो ॻाल्हाए, नथी ॻाल्हाइण अचे, इहो ॾिठो अथनि त सिंध लाइ निकितो आहे। ऐं उन खां पोइ सिंधी माण्हू अमन जी जेकॾहिं तव्हां चओ था न, हू सवाइ पंहिंजी पीस जी ॿोली थो सम्झे, हू झेड़े जी ॿोली नथो सम्झे। हू चए थो वेठा आहियूं मारे छॾियो, का हथियार खणी विया। इवन जॾहिं ख़बर पई त जॾहिं पुलिस हमिलो थी करे त लठियूं खणी आया। हिन जदीद दौर में, हिन जदीद हथियारनि जे दौर में हिकिड़ी हथियारनि जी फ़ौज तव्हां सां पुलिस अचे थी विढ़ण में, हीअ लठियूं खणी आया। लठियूं खणंदा त असां हमलो कंदा त असां सिर्फ़ु पंहिंजो डिफेंस कंदासीं। माना डिफेंसिव मोड वारा असांजी क़ौम आहे। अञा जंगजू असां वटि हलाकू त असां वटि आहियूं ई कोन न, हलाकू वारे त सिस्टम ई न आहे, हलाकू जो त औलाद ई न आहिनि। हीअ रणजीत सिंह जा त औलाद ई न आहिनि। ही हिकिड़ा पंहिंजा डिफेंडर, राजा ॾाहर, ही पंहिंजा बिलावल जेके पंहिंजी धरतीअ लाइ डिफेंड कंदा रहिया, हिननि खे उहा शइ मिली आहे। त असांखे पंहिंजे जेका क़ौम में डिफेंसिव आहियूं, असां डिफेंड करणु ॼाणूं था, असां तारीख़ खां डिफेंस कंदा आया आहियूं, असां पोइ बि डिफेंस कंदासीं ऐं फतह वरी बि असांजी थींदी। छाजे करे त असां रत ॻाइण वारा न आहियूं, असां रत ॾियण वारा आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु। जॾहिं असांजे हक़नि जी ॻाल्हि अचे थी, असांजी धरती जी ॻाल्हि अचे थी, त पोइ इहे यूनाइटेड थींदे बि असां दुनिया खे मिसाल ज़रूरु ॾींदासीं ऐं ॾिनो बि आहे। मां हमेशह चवंदी आहियां त पढ़ण जी हद ताईं सभु कुझु ठीकु, सोचण जी हद ताईं सभु कुझु ठीकु, पर जॾहिं अमली मैदान में इहो सभु कुझु थींदे ॾिठो आहे न, त वाक़ई हक़ीक़त में ॾाढी ख़ुशी थिए थी। अॼु जॾहिं तव्हां एजुकेशन जी डेफिनेशन ॿुधायो था ऐं जीअं तव्हां दुनिया खे ॾिठो आहे, वरी असांजी एजुकेशन खे ॾिठो आहे, त असांजी एजुकेशन हुजणु कीअं खपे भला? एजुकेशन बेसिकली त असां वटि फ्री, नंबर 1 पहिरीं ॻाल्हि त इहा हुजणु खपे त मां फ्री हुजे, एजुकेशन फ्री हुजणु खपे। पर हिते तव्हांखे ख़बर आहे त किताब जेको आहे, माण्हू ग़रीब माण्हू माना घर में मानी खाए या ॿार जो किताब वठे, एॾी महांगाई आहे या किताब एॾो, एजुकेशन एॾी महांगी आहे जो ग़रीब माण्हू पंहिंजे ॿार खे मजबूरी में मदरसे में मोकिलींदो आहे। छाजे करे? एजुकेशन महांगी आहे। अच्छा, ॿियो गवर्नमेंट स्कूल में हिकिड़ो तव्हां वटि डिफरेंस आहे, बीकन हाउस आहे, FPS आहे, वॾा वॾा स्कूल आहिनि, इलीट कैप्चर, इन में चइबो आहे इलीट कैप्चर, माना लाहौर में HSN कॉलेज आहे, माना वॾा वॾा माण्हू अंग्रेज़नि इहे ठाहियो आहे। हीअ असां वटि कॉलोनियल सिस्टम आहे न, हीअ एजुकेशन मैकॉलॉय जो सिस्टम आहे, 1848 जा हिकिड़ा सिस्टम आहिनि। मां ज़ाती तौरु इन ख़्याल जो हूंदो आहियां त असां वटि एजुकेशन सिस्टम चेंज करिणो पवंदो, रदी। छाजे करे त तव्हां वटि हिते कॉलोनियल सिस्टम आहे, HSN कॉलेज, FPS, बीकन, माना हिकिड़ो क्लास जेके लखें रुपया भरे सघनि था, माना एजुकेशन हुननि खे सुठी मिलंदी। ऑक्सफोर्ड जा किताब उहे ख़रीद करे सघंदा, ऑक्सफोर्ड जा सुठा किताब उहे पढ़ी सघंदा। पोइ इहो इलीट ई अॻियां वधंदो, पोइ इलीट ई इदारनि खे थो संभाले। हाणे इहा त थियो तव्हांजो 5%, 10%, 20%, 80% काॾे वेंदो? गवर्नमेंट कॉलेज मां वेंदो। गवर्नमेंट कॉलेज मां निकिरी हू वरी गवर्नमेंट यूनिवर्सिटी में वेंदो। गवर्नमेंट यूनिवर्सिटी मां निकिरी हुनखे वरी पोइ मैकेनिक या को अहिड़ी का नौकिरीअ जे पोयां पवंदो, पोइ मास्तरी लाइ पोइ परेशान थींदो, पोइ पटेवालीअ लाइ हू वीचारो दरबदर थींदो त रुगो मूंखे पटेवाली, छाजे करे सर्वाइवल लाइ, इन लाइ मुंहिंजे लाइ, पोइ नंढे नंढे लाइ। पर हीअ असांजा हक़, जंहिं क़ौम खे तेल, तव्हां ॾिसो दुबई हुजे, सऊदी हुजे, उन्हनि जो वारियासो आहे, पर हुननि पंहिंजे उन तेल हिकिड़ी शइ मां पंहिंजी क़ौम खे अमीर तरीन कयो आहे। असां वटि छा न आहे? तेल, गैस, मौसमूं, भाॼियूं, सभु एग्रीकल्चर। पर असांजे माण्हूअ खे डिफरेंस त एजुकेशन में बि असांजो जेको डिफरेंस आहे, असां जेका इनइक्वलिटी आहे न, उहा असांखे ख़तमु करणी आहे। इक्वल बेसिस ते एजुकेशन बि हुजणु खपे, माना यूनिफॉर्म। मां तव्हांखे रिसेंट मुंहिंजो दोस्त आहे स्वीडन मां, उन ॿुधायो त तव्हांजो इलाजु उते जेको इलाजु आहे ऐं स्कूलिंग आहे, किंग जो पुटु बि उतां ई पढ़ंदो, किंग जो पुटु बि उन ई हॉस्पिटल में इलाजु करंदो जेको उतां जो कॉमन सिटीज़न उते पढ़ंदो ऐं उते इलाजु कराईंदो। तमामु वॾी ॻाल्हि आहे, तमामु वॾी ॻाल्हि आहे। हाणे इहे क़ौमूं अॼु हैप्पीएस्ट, दुनिया जे हैप्पीएस्ट कंट्री में तव्हां लिस्ट खणो, स्वीडन जा नाला हूंदा, आइलैंड जो नालो हूंदो, आइसलैंड जो हूंदो, वाए डेनमार्क हूंदो। बेसिक ॻाल्हि आहे इक्वलिटी, बराबरी जे बुनियाद ते। एजुकेशन हुजे बराबरी, इलाजु हुजे बराबरी, तालीम हुजे बराबरी,
तव्हांजी जेका तरक़ी हुजे बराबरि जे बुनियाद ते हिकिड़े क्लास खे तव्हां तरक़ी कंदो तव्हांजी तरक़ी थींदी ई कोन। हिकिड़े 10% जी तरक़ी तव्हांजी तरक़ी थींदी ई कोन। ईअं ई असांजी औरतूं बि आहिनि 50 या 60% जिते औरतूं हुजनि, मां ज़ाती तौरु चवंदो आहियां त उते बि इनइक्वलिटी आहे न। उते असेंबली में त तव्हांजी जिते तव्हांजो हाई एक्वलेंस ऑफ पावर आहे उते बि एजुकेशन असांजा मर्द अॻे ई 60-40 ते लिटरेसी रेट, मायुनि जो उन खां बि लिटरेसी रेट वधीक आहे। माना असां जेका असां वटि पॉपुलेशन में औरत जी वधीक आहे, एजुकेशन में असांखे उनखे बि इनइक्वल में ॾिना आहियूं। यूनिवर्सिटीअ ताईं असांजी औरतूं घणियूं थियूं पहुचनि, स्कूल कॉलेज ताईं औरतूं घणियूं थियूं पहुचनि, वरी उन खां पोइ बि घर त आख़िर PhD केतिरियूं थियूं कनि उनजे हिन मर्दनि जे हिसाब सां। त पोइ जिते इनइक्वलिटी थींदी त समाज जी जेका तबाही आहे, शुरू खां ई ॻाल्हि वठंदासीं त असां तव्हां शुरू समाज खां ॻाल्हि कई त असांजी जेका बर्बादी आहे या तबाही आहे उनजो कारण आहे हर जेका हिन मकतब फ़िक्र में हर शइ में असांजी जेका इनइक्वलिटी आहे। बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढो बहितरीनु तव्हां जवाबु ॾिनो आहे। अच्छा, जेकॾहिं सिविल जी ॻाल्हि कयूं था त माण्हुनि खे इहो हूंदो आहे त कोई एक्सपीरियंस्ड हुजे, असां वटि जेको असां वकील चूंडे रहिया आहियूं, ऐं तव्हां इन तमामु मामलात खे कीअं ॾिठो आहे? सिविल जा केतिरा केसिस तव्हां विढ़िया आहिनि, केतिरा केसिस तव्हां वटि आया आहिनि? बेसिकली असां वटि प्रैक्टिस जा 2-3-4 हिकिड़ा हिते आहिनि मयार। हैदराबाद में घटि आहिनि, कराची में अञा घणा आहिनि जी। असां वटि सिविल इनखे चइबो आहे, हिकिड़ा क्रिमिनल केसिस हूंदा आहिनि, हिकिड़ो कस्टम्स आहे, हिकिड़ो टैक्स आहे, कॉर्पोरेट आहे, बैंकिंग आहे। हैदराबाद में मोस्टली छा हूंदो आहे त क्रिमिनल ऐं सिविल हूंदा आहिनि। सिविल में बि प्रॉपर्टी जी डिस्प्यूट्स हूंदा आहिनि। पोइ मोस्टली प्रॉपर्टी में माण्हुनि जा बनियुनि ते झेड़ा हूंदा आहिनि, लैंड ते झेड़ो हूंदो आहे। सिविल में किराए वारा जीअं किरायो कोन ईंदा आहिनि या कंहिंजो कब्ज़ो करे वेंदा आहिनि, पोइ उहे सिविल लिटिगेशन में वेंदा आहिनि। जॻहियुनि जा जेके हूंदा आहिनि या मोस्टली भाउर पाण में न ठहंदा आहिनि, पोइ पार्टीशन त उहे माना उन्हनि खे पोइ उहे पार्टीशन कराईंदा आहिनि। त इहे प्रॉपर्टीज़ जा जेके डिस्प्यूट, इहे सिविल डिस्प्यूट में ईंदा आहिनि। त मां बेसिकली उन्हनि खे घटि इन करे जो मुंहिंजे लाइ इहा इंट्रस्टिंग फील्ड न आहे। मुंहिंजी तबियत में माना तबियत छा माना थ्रिल का हुजे। हाणे अच्छा, ॿियो वरी सिविल जो मैटर प्रोलॉन्ग हूंदो आहे, 1 साल 2 साल 6 साल 7 साल 10 साल। वरी इन मुल्क में माशाल्लाह उहो जीअं न ॾाढो ॾाढो ऐं पोटो पियो हलाईंदा आहिनि केस। त सिविल असां वटि तमामु, सिविल सिंधीअ में मिसाल ॾींदा आहिनि, सिविल माना केविल, हलंदो आहे। त क्रिमिनल में या त तव्हां अचो ऐं FIR थियो, बेल करायो, केस थियो, ठका ऐं वरी मॉडल कोर्ट्स रहनि थियूं। त सिविल खे त मां सम्झंदो आहियां हिकिड़ो लेंदी प्रोसेस आहे, लेंदी केसिस आहिनि, त उहे प्रोलॉन्ग हलंदा आहिनि। पोइ उहे असां घटि ॾिसंदो आहियां मां। ऐं थोरा जेके हूंदा आहिनि त पोइ उन्हनि में बि ॾिसंदो आहियां त जंहिंजो हक़ु जेको वाक़ई जेको केस हुजे त पोइ उहो विढ़ंदो आहियां। वधीक पोइ वरी मां चवंदो आहियां यार ना हक़ वारो जेको केस हुजे उनखे तव्हां छॾियो भली के सही बिल्कुलु ठीकु। अच्छा, हिकु एडवोकेट जे लाइ केतिरो ज़रूरी हूंदो आहे पंहिंजी फील्ड खे घणे खां घणो टाइम ॾियणु, ऐं लर्निंग छा ईज़ी थी आहे हिन वक़्त में? ॾिसो, या केसिस खे हैंडल करणु उन तरह ईज़ी थियो आहे? मां तव्हांखे अर्ज़ु कयां त जंहिं बि एडवोकेसी हुजे, मेडिकल हुजे, वकील हुजे, डॉक्टर हुजे, मास्टर हुजे, केरु बि हुजे, जेसि ताईं हू किताब जो लवर नथो थिए या किताब सां मोहबत नथो करे या नई किताबनि जो इल्मु हुनखे नथो अचे जी, तेसि ताईं हुनखे किथे न किथे हू लेक कंदो। माना रॉट लर्निंग, माना हिकिड़ो डॉक्टर आहे न, सिर्फ़ु उहे ई शइ पढ़ंदो न त पोइ हू तोतो हूंदो हुनखे। पर हिकिड़ो डॉक्टर हूंदो चवंदो मेडिसिन में नई कहिड़ी तरक़ी थी आहे, नयूं कहिड़ियूं दवाऊं आयूं आहिनि, नयो छा पियो थिए, ॿाहिरि वञी ॾिसंदो। ॿाहिरि वञी तव्हां ॾिसंदो मोस्टली वॾा डॉक्टर जेके हूंदा आहिनि, पोइ MS PH ॿियूं के अहिड़ियूं के FCPS हितां करे वरी ॿाहिरि वञी डिग्री वठंदा आहिनि, डिप्लोमा। ईअं ई सिमिलरली वकालत बि ईअं ई आहे। वकालत असांजो कानून 1800 जो आहे, पुराणो कानून आहे, अंग्रेज़ जो कानून ठहियलु आहे। हाणे जेकॾहिं असां इहे PPC जा 324, 302, 374 तव्हां ॿुधो हूंदो PPC जा, पर जेकॾहिं असांखे दुनिया में ह्यूमन राइट्स ॾिसो अची विया, दुनिया में नवां लेबर लॉज़ अची विया, दुनिया में माण्हुनि जा हुकूक अची विया, वुमन राइट्स अची विया, फंडामेंटल राइट्स अची विया। ऐं वरी इहे थॉट्स पैदा कंदियूं आहिनि त बाबा फंडामेंटल राइट असांजा छा आहिनि? पाणी असांजो फंडामेंटल राइट्स आहे, एजुकेशन असांजी फंडामेंटल राइट आहे, तव्हांजी सिहत
हाणे वञी असांखे माना इन्वायरमेंटल हिकिड़ो फंडामेंटल राइट, सिहत असांजो फंडामेंटल राइट न आहे। अञा असांखे तमामु घणी उन में इन में घणियूं शयूं विझण जी ज़रूरत आहे, जेके शयूं असां वटि फंडामेंटल राइट्स हुजणु खपनि, त शयूं लेकिंग कनि थियूं। पर हिन महिल ताईं मूं ज़रूरु इहा ई ॻाल्हि कई त असांखे किताब सां वरी बि लॻाव करिणो पवंदो, चाहे कहिड़ी बि फील्ड में हुजूं। इन करे पोइ तव्हांजे लाइ राहूं किताब तव्हां लाइ राहूं। ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई त हर फील्ड हर मकतब फ़िक्र जो माण्हू जंहिं फील्ड में मौजूदु आहे उनखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे वक़्त जी घुर्ज ज़रूरु थिए थी ऐं पंहिंजी फील्ड खे वक़्तु ॾियणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। पर रटू तोतो न बणिजणो आहे। तव्हां मुख़्तलिफ़ दुनिया जा तजुर्बा ॾिसो, मुख़्तलिफ़ तव्हां माण्हुनि जी ज़िंदगी ॾे निहारियो, मुख़्तलिफ़ किताब पढ़ंदा रहो, किताब सां तव्हां दोस्ती रखो। इहो ॾाढो ज़रूरी हूंदो आहे न। हिकु तरफ़ जेको आहे न ज़हन हली हली बि थकिजी पवंदो आहे, त यू टर्न चवंदा आहिनि, ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। केसि ताईं माण्हू सिधो माण्हू म्यूज़िक ॿुधे, गाना ॿुधे, शाइरी ॿुधे, वरी कचहरी करे। इवन म्यूज़िक बि माना तव्हां स्लो ॿुधो, फास्ट ॿुधो, ही जेके नेचुरल शयूं आहिनि न। तव्हां ॾिसो तव्हां ॿाहिरि निकिरो, जंगल में वञो था, ॿूटा आहिनि, तव्हांजी पखी आहिनि, दरिया आहे, त नेचर खां असां परे थी विया आहियूं। इन करे त तव्हांखे जॾहिं पंहिंजो ज़हन खे इहे शयूं ॾींदो, नवां किताब ॾींदो, नया ख़्याल ॾींदो, नयूं शयूं ॿुधंदो, त नवनि माण्हुनि सां मिलंदो। इवन नई कंट्रीज़ में वञी तव्हां नवनि माण्हुनि जा ॿुधंदो, उते ख़्याल ॿुधंदो, नवनि इलाइक़नि में वञो उतां जी, त तव्हांखे हिकिड़ो इंस्पिरेशन सां गॾु गॾु तव्हांजो एक्सपीरियंस में बि ॾाढो फ़र्क़ु पवंदो आहे। उहो माना बदबूदार थी वेंदो आहे। त असांजी सोसाइटी बि मां सम्झां थो त इहा बीठल पाणी वांगुरु थी वई आहे। अच्छा, लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन खे कीअं ॾिठो अथव? ॾिसो, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन हिन वक़्तु तव्हां रिपोर्ट ई पढ़ंदो न दुनिया जूं, त असांजी लॉ एंड ऑर्डर सिचुएशन में असां दुनिया जे 100 जेकॾहिं आहियूं त असां 99 ऐं 95 नंबर ते अचूं था। त लॉ एंड ऑर्डर सिचुएशन में त असां वर्स्ट में आहियूं। लॉ एंड ऑर्डर सिचुएशन इहा आहे त इनसिक्योरिटी एतिरी आहे जो ॿाहिरि कराची में जीअं मां रहां थो त ॿाहिरि मोबाइल माण्हू आम माण्हू वेठो आहे त उहो हली थो वञे, माना मोबाइल त वियो, इनसिक्योरिटी आहे। वरी लॉ एंड ऑर्डर सिचुएशन इहा आहे त माण्हू ATM मां थो पैसा कढाए त ॿाहिरां 2 माण्हू बीठा नहीं खणी हलिया था वञनि, इनसिक्योरिटी आहे। लॉ एंड ऑर्डर सिचुएशन इहा आहे त हयाती मतिलबु तव्हांजी लाइफ थ्रेटनिंग में, माना तव्हां रेजिस्ट आहे कयो पंहिंजी उनखे बचाइण लाइ, त माण्हू तव्हांखे मारे हलियो थो वञे ऐं उनजी ख़बर ई नथी पए। इहा आहे वर्स्ट लॉ एंड ऑर्डर सिचुएशन। लॉ एंड ऑर्डर सिचुएशन में आहे त कंहिं मासूम ॿार खे पकिड़े करे गैंग रेप थी थो वञे। रोज़ अख़बार में पढ़ूं था, ॻोठनि में को ॿार हुजे, का ॿारड़ी आहे, उनखे इन वठी करे बनीअ में या पंहिंजनि में गैंग रेप थो कयो वञे। जॾहिं लॉ एंड ऑर्डर जिते न हूंदो, जॾहिं कानून जी एॾी कमज़ोरी हूंदी, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन एतिरी आहे जो मंशियात में केतिरी फरावानी आहे। बिल्कुलु, तमामु घणी। त लॉ एंड ऑर्डर सिचुएशन तमामु वर्स्ट आहे ऐं हक़ीक़तुनि खे एक्सेप्ट करणु खपे। इन करे छो त जेकॾहिं हक़ीक़तुनि न ॻाल्हाईंदासीं, चवंदासीं तमामु सुठो लॉ एंड ऑर्डर लॻो पियो आहे, तमामु बहितरीनु आहे, आइडियल आहे। जेकॾहिं ईअं आइडियल हुजे हा त अहिड़ी हालतुनि में न हुजूं हा, अहिड़ी बदतर सूरत हाल न हुजे। जंहिंखे दिलि चवे, ॾिसो तव्हांखे ॿाहिरि बि वञी हींअर इनसिक्योरिटी आहे, मूंखे केरु गोली हणी वञे, मतिलबु का ख़बर ई न पवंदी। त इहा रियासत जी ज़िमेदारी हूंदी आहे, उतां जे माण्हुनि जी जेके स्टेट जा जेके इदारा आहिनि उन्हनि जी ज़िमेदारी हूंदी आहे। तहफ़ुज़ फराहम कयो वञे अवाम खे, ऐं इहो अवाम जो हक़ ज़रूरु आहे। व्यूअर्स, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक। सुहिणो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ॾाढो बहितरीनु प्रोग्राम हली रहियो आहे, ॾाढो बहितरीनु अंदाज़ में हीउ प्रोग्राम अव्हां ताईं पहुची रहियो आहे। जिते असां ॻाल्हि कयूं था न त असांजा माण्हू पीसफुल आहिनि, अमन पसंदि आहिनि, उते असांजा माण्हू रिएक्टिव बि तमामु घणा हूंदा आहिनि। बनीअ जो थोरो मसइलो हूंदो आहे, हुनखे तमामु वॾो बणाए छॾींदा आहिनि। नंढनि मसइलनि खे पाण वॾो बणिजंदे ॾिठो आहे। हर मसइले जो हिकिड़ो हल हूंदो आहे, पर जॾहिं अञा जो मामिलो अची वेंदो आहे त हल तमामु धुंधलो थी वेंदो आहे, किथे किथे सफ़ा नज़र बि कोन ईंदो आहे। ज़मा मेमण साहब मौजूद आहिनि, पाण एडवोकेट आहिनि, हुननि खां ज़रूरु असां पुछणु चाहींदासीं, ॼाणणु चाहींदासीं त हीअ जेके मसइला आहिनि, नंढा मसइला तमामु वॾा मसइला बणिजी वेंदा आहिनि, अञा जा मसइला बणिजी वेंदा आहिनि। कीअं ॾिठो आहे इन साइड खे? ॾिसो, मां हिनखे ईअं सम्झंदो आहियां त कार्ल मार्क्स चयो त पॉवर्टी इज़ अ रूट कॉज़ ऑफ ऑल इविल्स। बिल्कुलु ईअं आहे। गुरबत
हर जेका शैतानियत या ग़लति कम जो हिकिड़ो रूट काज़ जी जड़ आहे जड़ आहे। हाणे ही तव्हां ॾिसो जेके बि इलाइक़नि में इहे तव्हां ॾिसंदो ग़रीब माण्हू हूंदा, बनीअ ते बि हूंदनि थोरी पर बनीअ ते विड़ी पवंदा। छाजे करे त ग़रीब माण्हूअ खे हिकिड़ी फ्रस्ट्रेशन हूंदी अथव, ज़हनी तौरु हू फ्रस्ट्रेटेड हूंदो अथव। कारोकारी तव्हां ॾिसंदो त उहे बि हिकिड़ो को वेल ऑफ न हूंदो। अमीर माण्हू तव्हां ॾिसो ॿाहिरि ॾिसो कराची डिफेंस में ॾिसो कारोकारी कोन कंदव, उन्हनि खे ज़रूरत ई न हूंदी आहे, पैसे वारा हूंदा आहिनि बाबा। पहिरीं ॻाल्हि त हुनजो माइंड ॾाढो हूंदो आहे न, फ्री हूंदो आहे, एजुकेटेड हूंदो आहे। हिकिड़ो त गुरबत मथां एजुकेशन न, इन्हनि खे असांखे इहो सम्झाइणो आहे त बाबा जेका गैरत आहे न त उहा तव्हांजी इन्हनि शयुनि ते बनीअ ते या वैसे ते या न्याणीअ खे कारोकारी न, गैरत जा ॿिया मयार आहिनि। गैरत इहा आहे त ॾिसो पाणी न मिलियो, तव्हांजो केनाल बंदि थियो, केनाल सिंधूअ ते ठहिया त गैरत कयो। गैरत कयो त जिते तव्हां जूं जेके नंढड़नि नंढड़नि ॿारड़ियुनि सां रेप था कनि, वॾेरा पीर मीर सरदार, उन्हनि सां तव्हां विड़ो जंग जोटियो, गैरत इहा कयो। गैरत इहा कयो त असां जेके दुनिया में जेका एॾी पोइते पियल क़ौम आहियूं, गैरत इन में हुजे त बाबा एजुकेशन में असां ज़ीरो आहियूं ऐं असांखे 100% माना लिटरेसी करिणो आहे, त इन में असां गैरत कयूं। गैरत जा मयार असांखे ॿिया ॿुधाइणा पवंदा बिल्कुलु। ऐं असांखे उते ॾिसो नंढे हूंदे खां या ॿियनि खां असांजे समाज में गैरत असांखे औरत ते ॿुधाई वई आहे त माना गैरत इहा आहे, इन सां ई मुंसलिक आहे। ॿियूं सभु शयूं फुरिजी वञूं, लुटिजी वञूं, क़ौम तबाह थी वञे, सियासतदान लुटे वञनि, खाई वञनि, उहे ऐं वरी एॾो इनइक्वल सोसाइटी हुजे, हू पंहिंजे हवेलियुनि खां हवेलियूं ठाहींदा वञनि, ॿाहिरि प्रॉपर्टियूं ठाहींदा वञनि। मां गैरत में पंहिंजे उनखे माण्हू मारींदो वठां, माण्हू बनीअ ते माण्हू मारींदो वठां, न्याणियूं मारींदो वठां, त गैरत जा मयार ऐं गैरत लफ़्ज़ खे बि डेफिनेशन हाणे असांखे पंहिंजी सोसाइटी चेंज करे ॿुधाइणी पवंदी। नंबर 1। ॿियो जेको तव्हां चयो त नंढनि नंढनि माण्हुनि ते रिएक्टिव, ॾिसो न एजुकेशन आहे न, उते इन्हनि खे उन्हनि मोलाइनि, उन्हनि ग़रीबनि खे तव्हां एजुकेट छा कयो, उन्हनि खे स्कूल छा ॾिनो, उन्हनि खे तव्हां हाणे मां जीअं ॾिसो तव्हां रिसेंट मिसाल मां हींअर बबुरलो में हासीं त मां आम माण्हुनि सां कचहरी कई, उते स्कूल ई न आहे बाबा। उते आबादी आहे, माण्हू रहंदा हूंदा, गवर्नमेंट स्कूल हो पर प्राइवेट स्कूल चई त हाणे खुलियो आहे। 21वीं सदीअ में मूं तव्हांखे ॿुधायो असां वटि प्राइवेट उते स्कूल कोन्हनि या हिकिड़ो सुठो को स्कूल कोन्हे, मयार वारा, माना उन्हनि लाइ बि हिननि खे सखर वञिणो पए या हिन पासे वञिणो पए। त जॾहिं असां वटि स्कूलिंग न आहे, जॾहिं उन्हनि ऐं जिन इलाइक़नि में वरी इन पासे थियूं थियनि, माना क्राइम रेट ॾिसो न, इहे जेके माण्हू मारण या जेके न्याणियूं मारण जा इलाइक़ा तव्हां ॾिसो इन पासे आहिनि जिते वधि में वधि। पोइ इन्हनि क़ौमुनि जे माण्हुनि खे सम्झाइणो पवंदो, ॾिसो सरदारी सिस्टम मां बि निकिरणो पवंदो। ही सिस्टम जेके आहिनि न इहे था कनि, ॾिसो हुननि जा फ़ैसिला संग चटियूं, हिन दौर में संग चटियूं टाइम लफ़्ज़ था ॿुधो, मारियो हिकिड़े त हुनखे खणी वञो, हुनजी भेण वठी वञनि। त जॾहिं कोर्टूं आहिनि ऐं इहे इलीगल आहिनि, ॾिसो मां कानून में इहे इलीगल आहिनि, असांजे आइन में को बि जिरगो इलीगल आहे, पर उनखे इम्प्लीमेंट कीअं कराइजे, इम्प्लीमेंट असांजा इदारा कराईंदा न। इदारा कराइनि त बाबा जिते अहिड़ो जिरगो थिए उन्हनि खे पकिड़े करे तव्हां सज़ा ॾियो। कंहिं हिकिड़े वॾेरे खे, कंहिं हिकिड़े माण्हूअ खे जॾहिं जिरगे ते सज़ा मिलंदी न त ॿीहर उहो जिरगो न थींदो। पर असां वटि उन्हनि खे छूट ॾिनी वई आहे त रोज़ पिया जिरगा थियनि, रोज़ पिया संग चटियूं थियनि, रोज़ न्याणियुनि खे उन्हनि खे मारियो थो वञे, रोज़ कारोकारीअ में कयो थो वञे। वरी हाणे कारोकारी बिज़नेस आहे। तव्हां उन्हनि जे लोकल माण्हुनि खां पुछंदो, तव्हां कंदुकोट जे माण्हुनि खां पुछंदो, तव्हां इन्हनि जे लोकल माण्हुनि खां पुछंदो त उते बिज़नेस आहे। कीअं बिज़नेस आहे त हिकिड़े माण्हूअ खे ब्लैकमेल करण लाइ, छाजे करे त हू माना तव्हां चवंदो त बसि तूं कारो आहीं, माना तूं आयो तव्हां वेठो या तव्हां अहिड़ी का ॻाल्हि कई। जीअं असां वटि हिते को बि अहिड़ो को शऊरी माण्हू ईंदा त उनखे इहा जेका फतवा जेका हणी छॾींदा आहिनि, त उते बि या त कंहिं माण्हूअ खां दुश्मनी करणी आहे न, ॿियो कुझु न कयोसि, चवंदुसि तूं कारो आहीं, त हू परेशान थी वेंदो, बाबा छो तूं कारो आहीं कीअं। पोइ वरी हुनखां ब्लैकमेलिंग थींदी आहे, पैसा थींदा आहिनि, हुनखे बदिराईंदा आहिनि। हीउ सॼो हाणे बिज़नेस थी वियो आहे। जीअं फतवा जो बिज़नेस आहे तीअं हुते कारोकारी जो बिज़नेस आहे। हर माण्हू असां वटि बिज़नेस थो करे। तव्हां मुंड खां ॻाल्हि था खणो, मूं तव्हांखे चयो पावर्टी इज़ अ रूट ऑफ ऑल। ग़रीब माण्हू को न को तरीक़ो वठंदो, एजुकेशन आहे, गस ॻोल्हींदो, इन करे। पर जेकॾहिं हिते ख़ुशहाल माण्हू हुजे ऐं उनजी एजुकेशन हुजे, उनखे सुठी तरबियत मिले, उहो शहरनि में हुजे, शऊरी उनखे तरबियत हुजे, उते सुठा माण्हू, शाइरी, अदब, मौसीक़ी, राग रहाण ऐं माना लविंग माहौल हुजे, केयरिंग माहौल हुजे, बाग हुजनि,
वॉकिंग हुजे, नेचर सां उते सुठो तालुक़ु हुजे त माण्हुनि में तब्दीली ईअं ईंदी। अदरवाइज़ ही जेके क़तल आहिनि इहे इन्हनि में घटिताई कॾहिं अची नथी सघे। सख़्तु कानून करणो पवंदो आहे, कॾहिं कॾहिं सख़्ती करणी पवंदी आहे शयुनि खे संभालण लाइ, पर असांखे एजुकेट ज़रूरु करणो पवंदो। अच्छा ॾिसो न, तव्हां ॿिनि शयुनि ते ॻाल्हायो आहे। हिकु तरफ़ असांजो माण्हू ॾाढो लविंग आहे, हिकु तरफ़ असांजो माण्हू ॾाढो वेलकमिंग आहे, हिकु तरफ़ असांजो माण्हू जीअं में जायूं ॾियण जहिड़ो आहे, मुहबतूं कंदड़ आहे, महिमान नवाज़ आहे, उनखे सिर्फ़ु हिकिड़ो दॻु खपे थो, हिकिड़ो रस्तो खपे थो। हिकु तरफ़ असांजे माण्हू खे मुआशिरो ई अहिड़ो ॾिनो वियो आहे, उनखे गुरबत ई एॾी ॾिनी वई आहे, उनखे जकड़ियो ई एॾो वियो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़े माण्हू खे जॾहिं उहे ज़ंजीरूं कसी वेंदियूं त उनखे टोड़ण जे लाइ, उन मां निकिरण जे लाइ हू कुझु दॻ, कुझु रस्ता, कुझु तरीक़ा त अपनाईंदो। तव्हां बबरलो में रहियो, एतिरा ॾींहं तव्हां असांजे लोकल माण्हुनि सां तव्हांजी कम्युनिकेशन रही, तव्हांजो उन्हनि सां उथ वेह रही, उतां जे माण्हुनि खे जेकॾहिं तालीम ॾिनी वञे, उतां जे माण्हुनि खे जेकॾहिं फैसिलिटेट कयो वञे, उतां जे माण्हुनि खे जॾहिं एनवायरमेंट सुठो ॾिनो वञे, उतां जे माण्हुनि खे जेकॾहिं नेचर लविंग बणायो वञे त पोइ असांजी सिंध कीअं हूंदी? ॾिसो, आइडियल सोसाइटी थी वेंदी न, सिंध आइडियल थी वेंदी। बिल्कुलु सिंध ही घटि ॻाल्हि आहे त अहिड़ी हालत में, अहिड़ी गुरबत में, अहिड़े दौर में हू पंहिंजा घर ॿार बच्चा छॾे करे घर ॿियनि खे ॾेई था वञनि, त हू त हिकिड़ा आइडियल माण्हू आहिनि। ऐं मां उन्हनि खां इंटरव्यूज़ बि कया, मां उन्हनि खां पुछियो पियो त आख़िर तव्हांजो हीउ कहिड़ो जज़्बो आहे, त हू चवनि पिया तव्हां सिंध लाइ आया आहियो, तव्हां सिंध लाइ कयो, तव्हां कंहिं ॿिए जे लाइ कोन आया आहियो, तव्हां असांजे लाइ आया आहियो। तव्हां वकीलनि खे घणियूं ज़मीनूं आहिनि, कहिड़ो ज़मींदार आहे, तव्हां वटि कहिड़ो जिरेब आहे, असां वटि इहे बनी आहे, हिकिड़ी आहे थोरी आहे, असांजो गुज़र सफ़र हिन बनीअ ते आहे, असांजो गुज़र सफ़र हिन पाणीअ ते आहे, असांजो जीअण हिन पाणीअ ते आहे, असांजो जीअण हिन जर ते आहे। पाणी न थींदो त असां वठी किथां सघंदासीं नेस्ले जूं बोतलूं? तव्हां त असांजे जियापे ई जंग था विढ़ो, तव्हां त सिंध जी था विढ़ो, त असीं तव्हां सां इन करे गॾु आहियूं, इन करे असीं तव्हांखे जीअ में जायूं। असांखे हक़ीक़त आहे, ॿुधो होसीं त सिंधी माण्हू जीअ में जायूं ॾींदो आहे या अखियुनि ते रखंदो आहे। मां ज़ाती तौर इहो एक्सपीरियंस कयो त वाक़ई सिंधी माण्हू जीअ में जायूं कीअं था ॾियनि। मूंखे पंहिंजो एक्सपीरियंस थियो, मुंहिंजे दोस्तनि खे एक्सपीरियंस थियो, मुंहिंजे असांजी नियाणियुनि खे एक्सपीरियंस थियो। वॾी ॻाल्हि, जेके बटूअ में पैसा खणी वियासीं उहे ई पैसा वापसि अचनि। 12 ॾींहं कराची, 12 ॾींहं त वञो, 2 ॾींहंनि जो सोचे जॾहिं माण्हू निकिरे, ऐं 12 ॾींहं जेकॾहिं किथे हुजे ऐं उतां ईअं माण्हू जेको आहे सो हलंदा अचनि काफ़िले जी सूरत में, माण्हुनि खे फैसिलिटेट कंदा अचनि, कंहिंजी अखि में का मेर न हुजे, त इन जो मिसाल दुनिया में किथे मिलंदो? जी। अच्छा, मां इहो बि ॼाणणु चाहींदसि त असांजूं बहिराड़ियूं बहितर कीअं थी सघंदियूं? चलो शहरनि जी ॻाल्हि नथा कयूं, हर को माण्हू जेको आहे न पंहिंजा वसीला ॻोल्हे वठंदो आहे, पंहिंजी जॉब ॻोल्हे वठंदो आहे, पंहिंजो को न को सिस्टम ॻोल्हे वठंदो आहे, एजुकेशन जे थ्रू अॻियां वधणु चाहींदो आहे। पर अॼु बि असांजी घणी आबादी ॻोठनि में मौजूदु आहे, त उहे ॻोठ बहितर ॻोठ, मॉडल विलेज कीअं बणजनि? ॾिसो, सभिनी खां पहिरियां हूंदी आहे नियत। असांजी जेकॾहिं नियत हूंदी, माना इक़्तिदार धुरियुनि जी या हुकूमतनि वारनि जी, इवन वोटर बि उन्हनि जो उते घणो आहे, पर रोड बि न आहे, स्कूल बि न आहे, इस्पताल में मां बार बार मूंखे जेके अहिड़ियूं जज़्बाती ॻाल्हियूं इन करे थो कयां त एक्सपीरियंस थियो न। तव्हां ॾिठो हूंदो, तव्हां कराची, हैदराबाद खे बि छॾियो, कराचीअ में साउथ सिटी में या तव्हां ऑपरेशन थिएटर वञो या तव्हां उतां जी रुगो मशीन ॾिसो, ऐं तव्हां हिकिड़े माना असांजे सिर्फ़ु शहर ॻोठ खे त छॾियो, ॻोठ वारे खे त डॉक्टर चवंदो नवाबशाह खणाए वञीसि, नौशहरे खणाए वञीसि, हैदराबाद खणाए वञीसि। माना मॉडर्न का अस्पताल न ठाहे सघिया आहियूं जिते ॿाहिरनि मुल्कनि में जानवरनि जो ऑपरेशन इलाजु न कयो वेंदो आहे, उते असांजे इंसाननि जो इलाजु कयो वेंदो आहे उन ऑपरेशन थिएटर ते, जिते औरतूं डिलीवरी ॿार गाॾीअ में उन जेके गॾु गाॾीअ ते करे छॾनि, जिते रस्ते ते इस्पताल जे ॿाहिरां उनखे परदो कराए करियो वञे। तव्हां किथे कहिड़ी ॻाल्हि था कयो, केॾो असां सां ज़्यातियूं थी चुकियूं आहिनि। एम्बुलेंस न आहे, गॾु गाॾियुनि ते हिन दौर में पिया लाश खणिया वञनि। इहा आहे असांजी पोज़ीशन। जी, मसला त तमामु घणा आहिनि, तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हायो पिया, पर इन जो हल छा आहे? हल मूं तव्हांखे ॿुधायो त पहिरीं ॻाल्हि त नियत आहे, ॿी ॻाल्हि त असांजी जेका बजट, जेका असांखे बजट जेका असांखे आदत थी वई आहे करप्शन करण जी, खाइण जी, असां वटि मोस्टली जेका बजट लखें रुपया करोड़ रुपया शहरनि में अचे थी, पर मूं खाई छॾी, मुंहिंजे माण्हूअ खाई छॾी, पोइ सभिनी विराए छॾी।
अदरवाइज़ बजट उहा सिमिलर मां तव्हांखे लिटरली मुंहिंजो दोस्तनि जेके तव्हां सां बि कलीग जेके कंदा हुजा तव्हां कॾहिं असां फ़ौज खे चवंदा आहियूं या कॾहिं उन्हनि ॻाल्हाईंदा आहियूं त उन्हनि बजट आहे या उन्हनि ईअं कंदा आहिनि पर लिटरली उन ईअं ॻाल्हि कई त बजट असां वटि बचे थी बजट तव्हां वटि बचे थी फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त असां पंहिंजी बजट उन्हनि इस्पतालुनि में उहो ई लॻायूं था तव्हां पंहिंजे शहरनि ॻोठनि में नथा लॻायूं। अच्छा सुमेर साहिबु इहो हिते ज़रूरु ॼाणणु चाहींदमि अव्हांजी ज़ुबानी ज़रूरु मां पंहिंजे तमामु व्यूवर्स ताईं इहा ॻाल्हि पहुचाइणु चाहींदमि त असांजो माण्हू पोइ उहा जुस्तजू कीअं करे असांजे माण्हू खे कीअं उन ते ॻाल्हाइणो आहे त बाबा रोड जी असांखे बि ज़रूरत आहे जीअं शहरी माण्हू खे ज़रूरत हूंदी आहे तीअं असांखे बि ज़रूरत आहे स्कूल जी असांखे बि ज़रूरत आहे हॉस्पिटल जी असांखे बि ज़रूरत आहे ज़िंदगी असांखे बि प्यारी आहे एजुकेशन में अॻियां असांखे बि वधिणो आहे जीअणो असांखे बि आहे सुख जो साह असांखे बि खणणो आहे। हिन वक़्तु जेको असांखे जेको एक्सपीरियंस थियो ऐं मां किथे पढ़ियो बि त उन लिखियो त हाणे तारीख़ साबित पई करे त हक़नि जूं जंगियूं असेंबलियूं ऐं इक़्तिदारनि जी असेंबलियुनि में न थींदियूं तव्हां रोडनि रस्तनि ते बि जंगियूं फतह करे सघो था त असांजे माण्हूअ खे पंहिंजे राइट्स लाइ ॿाहिरि निकिरणो पवंदो असांजे माण्हूअ खे घेराव करिणो पवंदो इक़्तिदार छो त हर हंधि इहे पावरफुल तबिका वेठा आहिनि उन्हनि जे बंगलनि उन्हनि जे हवेलियुनि उन्हनि जे ई माण्हुनि उन्हनि ते रस्ता रोक करणी पवंदी ऐं उन्हनि खे चवंदो त असांखे पंहिंजी हिन इस्पताल असांखे जेको तूं बजट खणी आयो आहीं जेका शहर जी बजट आहे तव्हां उहा उन शइ खे उन में हणो अदरवाइज़ असीं तव्हांखे खाइणु न ॾींदासीं जॾहिं माण्हू इन पासे सोचींदो त उन खां वठी रहंदो। असां पहिरें ॾींहं खां जॾहिं पंजाब तव्हां ॾिसो न ही बॉर्डर बंदि करण का सवली ॻाल्हि आहे मुल्क बंदि थी वियो तव्हांजी ट्रेड बंदि थी वियो छा उतां जो फ्यूल ख़तमु थी वियो पर इहा छा सवली ॻाल्हि आहे रियासत तव्हांजी तव्हांखे एतिरी तव्हांजी सही आहे जेका तव्हां ते हमिलो न पई करे सघे रियासत तव्हांखे ख़तमु करण लाइ बम धमाको न पई करे सघे रियासत तव्हांखे पर हुननि खे ख़बर हुई त पूरी सिंध जागी चुकी आहे असांजो अरबें रुपयनि जो सामान रोड ते पियो आहे जेकॾहिं असां हिननि ते कुझु बि कयोसीं त वॾो थी सघे थो। ईअं ई असांजे माण्हूअ खे इहो सोचणो पवंदो भले उहो ॻोठ में छो न हुजे पर हींअर जेको सोशल मीडिया जो दौरु आहे न तव्हां वेही रहो तव्हां वञी उन्हनि करप्ट इदारनि में करप्ट पॉलिटिशियन खे करप्ट जेके खणनि था तव्हां मीडिया ते आणे छॾियो तव्हां दुनिया खे आणे छॾियो दुनिया तव्हां सां गॾु बीहंदी तव्हां उन्हनि जे अॻियां आणियो तव्हांखे जेकॾहिं मिसाल असां वियासीं मूं ज़ाती तौरु एक्सपीरियंस कयो त मां किथे किथे अहिड़ा बि मौक़ा आया त मां सोचां पियो त यार लॻे थो बम धमाको थींदो छो त एतिरी रश पई थी पर मूं चयुमि त यार बसि निकिता आहियूं त अलाह जे आसरे माना थिए थो त ठीकु आहे किथे किथे असां वटि राति जो जॾहिं हमिलो थियो त गोलियुनि जो हो त असां चयोसीं त ठीकु आहे गिरफ़्तारियूं ॾींदासीं माना कॾहिं कॾहिं तव्हांखे सेक्रीफाइस जो मादो या तव्हांखे थाट हुजणु खपे त क़ुर्बानी ॾियणी पवंदी ॾिसो कुझु हासिलु करण लाइ असां हींअर थोरो हासिलु कयो आहे थोरो माना घणो असां लाइ त वॾी कामयाबी आहे पर उहा हासिलु कीअं कईसीं निंडूं विञायूंसीं क़ुर्बानी ॾिनीसीं हितां शहरनि खां रोडनि ते सुता आहियूं मस्जिदुनि में सुता आहियूं बुखुनि में सुता आहियूं रेस्पॉन्स दुनिया पोइ थी करे जॾहिं त चयो वञे पियो त ही वकील जेको आहे हिकु ॾींहं खां वधीक गर्मी बर्दाश्त न करे सघंदा छो त तव्हां ऑफिस में जॾहिं वियो था एसी बि असांजा क्लाइंट एसी में वेंदा आहिनि असांजा क्लाइंट एसी में वेंदा आहिनि बिल्कुलु वेल वेल ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि ॿोल थी आहे अॼु जे प्रोग्राम में हिन मंच ते सुमेर समद साहिब जिन सां वक़्त जूं घणी वधीक इजाज़त नथियूं ॾियनि हालांकि ॻाल्हियूं त खोड़ सारियूं आहिनि पर प्रोग्राम जो तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त हिकिड़ो लिमिटेड टाइम हूंदो आहे लास्ट में तव्हां खां मैसेज वठंदासीं छा मैसेज हूंदो तव्हांजो असांजे तमामु व्यूवर्स जे लाइ? मुंहिंजो मैसेज मां तव्हांखे वरी जेको चवंदुमि त साईं इब्राहिम जोए साहिब जो ई मैसेज हूंदो या GM साहिब जो जेको मूंखे उन्हनि ॾिनो या मुंहिंजे वाल साहिब जो त मैसेज इहो आहे त पॉज़िटिव रहो रेशनल असांखे थाट करणी पवंदी ऐं प्रोग्रेसिव सोच करणी पवंदी अॻियां वधण जी सोच करणी पवंदी नेगेटिविटी ख़तमु करणी पवंदी रिवोल्यूशनरी थाट करणी पवंदी क़ुर्बानी लाइ तयारु करिणो पवंदो सेक्रीफाइस ॾियण लाइ तयारु थियणो पवंदो ऐं पंहिंजी जेका ज़िंदगी आहे इहा सिर्फ़ु ज़ाती न सम्झिजे इहा सम्झिजे त मूंखे कुझु करिणो आहे ॾियण लाइ त पोइ तव्हांजी सोसाइटी ऐं ईअं जेकॾहिं असां कलेक्टिव थाट इहा अची वई त असांजी समाज असांजी मुल्क असांजो ही पूरो खितो अॻियां तरक़ी कंदो। बिल्कुलु बिल्कुलु तरक़ी जी मंज़िलुनि खां पोइ असांखे केर बि रोके नथो सघे तमामु वक़्ताइतो काराइतो ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज सुबुह मेहरान में शामिलु थियो जेके बि महिमान सुबुह मेहरान में अपीयर थींदा आहिनि लास्ट में सुबुह मेहरान जे लाइ कॉमेंट्स वठंदा आहियूं सो सुबुह मेहरान जे लाइ हिन प्रोग्राम जे लाइ हिन मंच जे लाइ टेलीविज़न जे लाइ मुराई साहिब जे लाइ छा कॉमेंट्स हूंदा? मां बेसिकली त काफ़ी चैनल्स ते ॾिना आहिनि माना मां इंटरव्यू में या छा त मूंखे ख़ुशी तॾहिं थींदी आहे त जॾहिं होस्ट जॾहिं नॉलेजेबल हूंदो आहे ऐं जॾहिं साम्हूं वारो पुछण वारो जंहिंखे नॉलेज हूंदी आहे इल्मु हूंदो आहे अदब हूंदो आहे हुनजी लैंग्वेज हूंदी आहे त
त असां जेको गेस्ट हूंदो आहे त उनखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। त मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां, तव्हां जेको छाजे करे त मूं मां ॿिए हंधि बि थिया, पर जॾहिं हिकिड़ो माण्हू उन्हनि पर्टिकुलर फील्ड ते मां उन्हनि जी नथो कयां, पर मूं हिकु दफ़ो मां अॼु ॾींहं ताईं तारीफ़ इहा ई कंदो आहियां त मूंखे वॉइस ऑफ अमेरिका हमेशह यादि ईंदो आहे त उतां जो होस्ट ॾाढो माना क्लासिक हो, उन्हनि मूंखे पढ़ियल लिखियल हो त उनजो मूंखे वणियो। त मां अॼु इहो चई सघां थो त मूंखे एतिरनि में सिंधी मीडिया में मूंखे जेको सुठो ऐं मज़ो आयो उहो मूंखे मेरान टीवी ते तव्हां सां गॾु आयो। त तव्हांजी हिन पूरी टीम खे त सलाम हुजे ऐं मां चाहियां थो त हीअ तव्हां तरक़ी कयो, मुंहिंजी दुआ आहे। ऐं छो त मूं तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदो आयो आहियां, तव्हांखे जेका लैंग्वेज ते कमांड आहे तव्हांजी सिंधी लैंग्वेज ते, इहा तव्हां ऐं जेको तव्हांजो पॉज़िटिव जेस्चर ऐं पॉज़िटिव जेका मैसेज जेको ॾींदा आहियो, इहो असांजी क़ौम जे लाइ, असांजी नियाणियुनि जे लाइ उत्साह आहे। ऐं तव्हां अञा नियाणियुनि ते बि ईअं ई प्रोग्राम कंदा आहियो ऐं कंदा रहो त असांजूं नियाणियूं बि जेकॾहिं अॻियां ईअं वधंदियूं त इहा मुंहिंजे लाइ ऐं असांजी क़ौम लाइ इहो एज़ाज़ु आहे। त थैंक यू सो मच, एतिरा ख़ूबसूरत लफ़्ज़ तव्हां शामिलु कया असांजे प्रोग्राम में। आई एम वेरी मच थैंकफुल टू यू। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे प्रोग्राम जे पोयां पूरी असांजी टीम जी कोशिशि हूंदी आहे, पोयां डायरेक्टर साहब मौजूदु हूंदा आहिनि हर ॾींहुं। मां चवंदी आहियां त हर शइ खे वॉच कंदा रहंदा आहिनि, हर शइ खे प्रॉपर वे में हलाइणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे ऐं एतिरे टाइम खां कंटिन्यूअसली हलाइणु। सो क्रेडिट सभिनीनि जो आहे, ही क्रेडिट सभिनीनि ॾे वञे थो। तव्हांजे वक़्तु ॾियण जा थोराइता आहियूं। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। न बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांजो वक़्तु असांजे लाइ, असांजे प्रोग्राम जे लाइ ॾाढो कराइतो रहियो, ॾाढो शानदार रहियो। व्यूअर्स वक़्त जूं घड़ियूं मां चई चुकसि त असांखे वधीक इजाज़त नथियूं ॾियनि, सो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो, एक्टिव थियो, रिएक्टिव न थियो। जीअं सुमेर साहिबु चयो त असांखे हिकु थी करे अॻियां वधिणो आहे। सो यस, मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदव इजाज़त, मुंहिंजे आयल मौज़िज़ महिमान खे ॾींदव इजाज़त, मूंखे ॾींदव इजाज़त। पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदव यादि। अल्लाह निगहबान।